बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाव बाझ बि ओॾियाई मङा, जेॾो तुंहिंजो नाव बाझ बि ओॾियाई मङा, रिय थंभे रिय थूणीअ तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहराण साण खणी आऊं मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग, सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे। सुबुह मेहराण जे हिन मंच तां क़बूल पवे। सुबुह मेहराण जो मंच हीअ स्क्रीन अव्हां जी पंहिंजी। नाज़रीन, अव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम लाइव अव्हां ताईं पहुचाइण जी असांजी भरपूर कोशिशि हूंदी आहे। हिन वक़्तु प्रोग्राम लाइव अव्हां ताईं पहुची रहियो आहे ऐं सूमर खां वठी जुमे ताईं प्रोग्राम अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। मुख़्तलिफ़ चेहरा ऐं मुख़्तलिफ़ पर्सनैलिटीज़ जी अपीयरेंस जॾहिं हिन प्रोग्राम में हूंदी आहे, कोशिशि कंदा आहियूं त डिस्कशन सुठो हुजे ऐं जेका बि असांजे आस पास जेका बि सिचुएशन हूंदी आहे उन हवाले सां त प्रोग्राम में ॻाल्हाईंदा ई आहियूं। उन हवाले सां ज़रूरु अॼु बि ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। पर जुमे जो ॾींहुं आहे त पहिरियों अवां सभिनीनि खे जुमे जूं खोड़ सारियूं ऐं मुबारकूं ॾींदमि। सभु ॾींहं ॾाढा बहितरीनु, ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि, बशर्त त असां जेको आहे न जेको बि कमु करे रहिया आहियूं उहो जेकॾहिं सुठो थी वेंदो आहे न त ॾींहुं असांजो ज़बरदस्त थी वेंदो आहे। ऐं हर ॾींहं ते हर माण्हू जा पंहिंजा टारगेट्स हूंदा आहिनि। हर माण्हू हज़ारे मसइलनि खे बि फेस करे रहियो हूंदो आहे। उन ई तरह पंहिंजे कमकार खे बि सुठे नमूने सां करण जी कोशिशि हूंदी आहे। ऐं अॼु जे दौर में उहो को बि इंसान न आहे जंहिंखे को प्रॉब्लम फेस करिणो न पवंदो हुजे। हर माण्हू खे काफ़ी सारा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, ज़िंदगी जा काफ़ी सारा चैलेंजिस हूंदा आहिनि ऐं उनजे बावजूदि बि असां ॾिसंदा आहियूं त हर माण्हू पंहिंजी उन स्ट्रगल में मौजूदु हूंदो आहे ऐं स्ट्रगल करणु बि घुरिजे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ज़िंदगीअ में जेकॾहिं माण्हू महिनत न कंदो, जिदोजहद न कंदो त पोइ कंहिंखे बि माना ठहियो ठुकियो हथ ते कोन मिलंदो आहे। चवंदा आहिनि न तिरीअ ते बिश्त। त अॼु जे दौर में मां सम्झां थी त इहो मुमकिन न आहे। जेकॾहिं कुझु करिणो आहे त पोइ हिकु शइ चवंदा त 1% माण्हू दुनिया में कामयाबु थियनि था। ऐं 1% केरु आहिनि ऐं पुठियां 99% उहे कीअं माना कहिड़ी कहिड़ी कैटेगरीज़ में विरहायल आहिनि। 1% माण्हू उहे था कामयाबु थियनि जेके कंसिस्टेंसी रखनि था। ऐं उहो 1% अव्हां बि थी सघो था, उहो 1% आऊं बि थी सघां थी, उहो 1% केर बि थी सघे थो, बशर्त त पंहिंजे कम में जेको आहे न उहा मुस्तक़िल मिज़ाजी रखणु खपे। नाज़रीन, प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट से हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। असां जेको आहे सो पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। मौसम गरम आहे ऐं डेफिनेटली मौसम जे हिसाब सां थोरो घणो पाण खे एडजस्ट बि करिणो पवंदो आहे। थोरो एजुकेशन जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। 9th मैट्रिक फर्स्ट ईयर इंटर जा एग्ज़ाम्स जेको आहे सो फर्स्ट ईयर जा मुंहिंजे ख़्याल सां अञा बि प्रोसेस हिकिड़ो हले पियो। बाक़ी त 9th मैट्रिक ऐं इंटर क्लास जा बि एग्ज़ाम्स थी चुका। हाणे यूनिवर्सिटी जे हवाले सां बि थोरो ज़िक्र कंदासीं, छो त अॼु खां यूनिवर्सिटी जा बि एग्ज़ाम्स जारी आहिनि। सो असां अॻियां वधूं था। आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जी तरफ़ ऐं अॻियां वधंदसि। जनाब ॾाढा बहितरीनु उस्ताद आहिनि, प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां ॻाल्हाईंदा आहिनि। ऐं उन्हनि जो जेको आहे न हिकिड़ो ज़बरदस्त ॻाल्हाइण जो अंदाज़ त आहे, पर जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त इहा ख़बर पवंदी आहे त पाण घणियूं शयूं जेको आहे न उन्हनि जी ऑब्ज़र्वेशन में हुजनि थियूं, घणियूं शयूं पाण पढ़नि था ऐं उहो ई इंसानु सुठे अंदाज़ में ॻाल्हाए सघंदो आहे जेको सुठो पढ़े थो या जेको सुठो ॿुधे थो। त उहो इंसानु जेको आहे न सुठे अंदाज़ में पंहिंजी ॻाल्हि क्लियर माण्हुनि ताईं पहुचाए सघंदो आहे। पाण जनाब सिंध यूनिवर्सिटी में पंहिंजूं ख़िदमतूं हिन वक़्तु हिकु उस्ताद जी हैसियत सां सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। मां ॻाल्हि कयां पई द वन एंड ओनली इमरान अली नुनारी साहब, जिन जी तव्हांखे सर भलीकार चऊं था। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह जी माशाल्लाह, ज़बरदस्त। सेम एनर्जी ऐं एनर्जेटिक वे में। आई न्यू इट त ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां ॻाल्हाईंदो। तव्हां यादि कंदा प्रोग्राम में। थैंक यू सो मच सर। तव्हां टाइम ॾियो था, तव्हां लबैक चई करे अचो था ऐं मंच तव्हांजो पंहिंजो आहे। जनाब ॿियो नंबर सीट ते असां सां गॾु ॾाढा ज़बरदस्त वकील मौजूदु आहिनि ऐं पंहिंजो उन्हनि जूं जेके एक्टिविटीज़ आहिनि तमामु सुठियूं आहिनि। हिकु सुठे शागिर्द खां वठी हिकु सुठे वकील ताईं उन्हनि जो जेको सफ़रु आहे ॾाढो बहितरीनु आहे ऐं उन्हनि जे वालिद साहब जिन जी जेका तरबियत आहे उनजो ज़रूरु ज़िक्र कंदमि। पाण जनाब असांजे प्रोग्राम में बि अक्सर ईंदा आहिनि, असांजे प्रोग्राम जे अक्सर सूंहुं बणिजंदा आहिनि। मां ॻाल्हि कयां पई एडवोकेट अब्दुल अज़ीम साहब जिन जी तव्हांखे भलीकार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? माशाल्लाह। कराची हाई कोर्ट बार जा मेंबर बि तव्हीं आहियो, सुठी
हिकिड़ी तव्हांजी प्रैक्टिस बि हले पई सुठो बाक़ाइदे तव्हां कमु कयो पिया एज़ अ प्रोफेशनल तव्हांखे प्रोग्राम में वेलकम चऊं था कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह जी ज़बरदस्त खोड़ सारियूं ॻाल्हियूं अवां सां थींदियूं पहिरीं मां ज़िक्र कयो आहे गर्मी ॾाढी आहे सो मौसम में एडजस्ट बि थियणो पवंदो आहे ऐं ऑल द टाइम माना हिकु वकील हुनखे कोर्ट ऐं माना हमेशह जेको आहे स्टैंड बाय ॾिसूं था बिल्कुलु बिल्कुलु जी सो मौसम जे हवाले सां कीअं ॻाल्हाईंदो मौसम हिन वक़्तु त वाक़ई तमामु घणी गर्मी आहे सिंध में ऐं ॾिठो वञे त जेके गवर्नमेंट जे तरफ़ां बि काफ़ी जॻहियुनि ते जेके आहिनि रिलीफ कैंप्स लॻायूं वयूं आहिनि ऐं कल्ह त मूं ॾिठो पिए त जेके मोटरवे पुलिस छो जो आउं कराची खां ट्रैवल कंदो आहियां त रस्ते रस्ते ते उन्हनि बि माण्हुनि खे बीहारे शरबत पियारियो पिए सो मौसम इंतही गरम आहे पर असांखे पंहिंजो केयर करणु घुरिजे उन हवाले सां बिल्कुलु तव्हां सही पिया चओ अच्छा जनाब इमरान अली नुनारी साहिबु तव्हांजे तरफ़ अॻियां वधंदमि सभु 9th मैट्रिक जा एग्ज़ाम्स ऐं उनखां पोइ फर्स्ट ईयर इंटर जा एग्ज़ामिनेशन सिस्टम जे हवाले सां ज़रूरु प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं पर यूनिवर्सिटी जा एग्ज़ाम्स जेको आहे सो शुरू थी चुका आहिनि सिंध यूनिवर्सिटी जी हा सिंध यूनिवर्सिटी अॼु खां फर्स्ट पेपर शुरू आहिनि ऐं बाक़ी यूनिवर्सिटियुनि में मरहलेवार हलनि पिया एग्ज़ाम ऐं छो जो मई जो मंथ हूंदो एग्ज़ाम जो जीअं ॻाल्हि कईसीं त ॿारनि जा बि एग्ज़ाम आहिनि स्कूलनि जा बि कॉलेज लेवल ते ऐं यूनिवर्सिटी लेवल ते ऐं मौसम बि गरम आहे हालांकि मां त एडवाइस इहा कंदो आहियां अॻे बि करे चुको आहियां कुझु प्रोग्रामनि में त अहिड़ो टाइम टेबल सेट कजे फ्रेमवर्क सेट कजे जो ॿार कंफर्ट महसूसु कनि एग्ज़ाम ॾियण वक़्तु छो जो अॻे ई उन्हनि खे ज़हनी बर्डन आहे नफ़्सियाती बर्डन हूंदो आहे ऐं प्रिपरेशन हूंदी आहे ऐं वरी ॿिए तरफ़ वरी मौसम गरम हुजे पघर वहनि पिया लोड शेडिंग हुजे ऐं हीट स्ट्रोक जा चांसिस बि हुजनि त अहिड़ी मौसम में एग्ज़ाम ॿार लाइ डिस्कम्फर्ट हिकिड़ो माहौल पैदा करे थो जेकॾहिं हुकूमत अहिड़ी स्ट्रेटजी ठाहे पॉलिसी जो इहे एग्ज़ाम अॻिते हाणे अप्रैल जे महीने में थिए या मार्च जे महीने में थिए छो जो सभु शयूं पंहिंजे हथ में पॉलिसी ठाहिणु ड्राइणु ऐं जेकी बि दुनिया में पॉलिसी ठाहियूं उन लीडरशिप ठाहियूं था असां वेही गॾिजी करे ठाहियूं था गवर्नमेंट मिली करे अकेडमिशन्स मिली करे पॉलिसी हिकिड़ी तशवीर ॾेई सघनि था बिल्कुलु एजुकेशनल कैलेंडर ते थोरो कमु थियणु खपे छो जो मौसम जी बार बार ॻाल्हि हली रही आहे दुनिया पूरी में हली रही आहे ऐं ग्लोबल वार्मिंग आहे क्लाइमेट चेंज आहे ऐं हीअ जेको हाणे ॿुधाइनि पिया जेको स्ट्रोक ईंदो हीट जो उहो तमामु ख़तरनाक आहे ऐं काफ़ी सालनि खां पोइ इन क़िस्म जी क्लाइमेट चेंज आई आहे जेको 2026 ऐं 27 चवनि था चैलेंजेबल माना हिकिड़ो ईयर्स आहिनि दुनिया पूरी लाइ ऐं असां में त अॻे गर्मी घणी मसाइल घणा लाइट जा इशूज़ अलॻि आहिनि ईरान जहिड़ो मुल्क चए थो त जिते 4 बल्ब ॿारींदा हुआ उते 1 बल्ब ॿारियो उनजो सदर त असांजे मुल्क जी छा हालत जेको ईरान खां ख़ुदि जेको ईरान अहिड़ो मुल्क आहे जेको सॼी दुनिया खे तेल फ्राहम करे थो ॾिसो था स्ट्रेट ऑफ हार्मुज़ बंदि थी वियो आहे सॼी दुनिया जो साहु मुंहिंजी वियो आहे सो त जेकर इहे मसाइल आहिनि त उन में पॉलिसीज़ हिकिड़ी बहितरीनु तश्कील ॾियणु खपे जीअं ॿार कंफर्ट महसूसु कनि ज़ोन में हिकिड़ो एग्ज़ाम ॾियनि नंढा ॿार जेके स्कूल जा उहे त आहिनि ई नाज़ुक ॿार सेंसिटिव आहिनि ॿारड़ा सो मुंहिंजे ख़्याल में हिननि खे शेड्यूल खे तब्दील बिल्कुलु तव्हां सही चओ पिया उहे ई शयूं ऐं पुराणो जेको आहे सो एजुकेशनल कैलेंडर असां खणंदा हलूं पिया मौसम जे हिसाब सां जेके तब्दीलियूं हूंदियूं आहिनि उहे ॾाढियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि सो उन्हनि ते ज़रूरु कमु थियणु घुरिजे अच्छा अब्दुल अज़ीम तव्हांजे तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि माशाल्लाह सुठे तरह कमु कयो पिया कीअं कमु हले पियो मोस्टली कहिड़ा केसिस ॾिसो पिया मां चाहींदसि त उन हवाले सां थोरो प्रोग्राम में अॼु डिस्कस कयूं जी बिल्कुलु बिल्कुलु असांजी हिन प्लेटफॉर्म ते ऑलरेडी अॻु में ई काफ़ी दफ़ा प्रोग्राम थी चुका आहिनि डिस्कशन थी चुको आहे शायदि उन वक़्तु मुंहिंजी फील्ड नई नई हुई पर हाणे मुंहिंजो काफ़ी एक्सपीरियंस थी चुको आहे हिन फील्ड में तॾहिं मां मेंशन कयो कि सुठे स्टूडेंट खां हिकु सुठे वकील ताईं जो जेको सफ़र आहे बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे बाबा साईं जी गाइडेंस में लीडरशिप में सो असां हिन वक़्तु आऊं कराची में प्रैक्टिस करे रहियो आहियां कराची हाई कोर्ट में ऐं जॾहिं स्टार्ट कयोसीं त बेसिकली सम्झो त लॉ जे हिन वक़्तु बि स्टूडेंट आहियूं पर अलिफ़ खां लॉ जे एल खां बि नावाक़िफ़ हुजण सां गॾो गॾु हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह हिकु सुठी कमांड आहे ऐं 200+ केसिस जेके आहिनि उहे ओवरऑल सिंध में जेके आहिनि से हिन वक़्तु बि हलंदड़ आहिनि उहो इंटीरियर बदीन डिस्ट्रिक्ट टंडवाला टोड़ मोहम्मद खान ऐं हैदराबाद खां वेंदे हाणे वक़्तु प्रैक्टिस कराची में आहे जी 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 ज़बरदस्त तमामु सुठो अच्छा कराची खे भला कीअं ॾिसो था
कराची खे कराची चइजे त इकोनॉमिक हब ऑफ पाकिस्तान। सो जेकॾहिं तव्हां कराची खे चयो वञे थो त कराची शुरू में 40 ॾींहं माण्हुनि खे रिहाइश न ॾींदी आहे, जॻहि न ॾींदी आहे, तव्हांखे एडजस्ट थियणु न ॾींदी आहे। पर जेको माण्हू 40 ॾींहं हुन में सर्वाइव करे वञे थो त पोइ वरी चवंदो त कराची मां निकिरां ई न। सही। सो इहे शायदि ऐं जॾहिं यूनिवर्सिटी में एडमिशन वरिती हुई तॾहिं बि मुंहिंजा इहे ख़्याल हुया, मुंहिंजे बाबा साईं मूंखे इहो ई हुकुम कयो त बाबा न तोखे हिते ई एडजस्ट करिणो आहे। ऐं हाणे रियली कराची में जेको आहे सो हिकु बहितरीनु मुआशी प्रोफेशनल हवाले सां बि ऐं इकोनॉमिक हवाले सां बि माण्हू बहितरीनु जेको आहे सो हुते सर्वाइव करे थो। जी ज़बरदस्त ज़बरदस्त। मां ऐड कंदो हलंदुमि कराची जे पॉइंट ऑफ व्यू सां। हिकिड़े अंग्रेज़ किताब लिखियो आहे रिसेंटली, साईं वारी ॻाल्हि त 40 ॾींहं चए जेकॾहिं तव्हां कराची में 40 ॾींहं रहंदव या 4 ॾींहं रहंदव तव्हां चवंदव हितां भॼी जान छॾाए। पर जेकॾहिं 4 महीना कराची में रहंदव पोइ चवंदव सॼी ज़िंदगी हिते रहां। इहो कराची लाइ उन किताब में पंहिंजे में लिखियो आहे। ज़बरदस्त सही ज़बरदस्त। अच्छा जी सर, असां थोरो एग्ज़ामिनेशन सिस्टम ते ॻाल्हाइणु चाहींदासीं। अवां कीअं ॾिसो था असां वटि जेके बोर्ड्स लॻनि था ऐं चयो वेंदो आहे त 4 साल ज़िंदगी जा ॾाढा अहम हूंदा आहिनि उन स्टूडेंट जे लाइ, उते ई उनखे जेको आहे न ॾाढी वॾी लीनियंसी मिली वेंदी आहे। उनखां पोइ फ्यूचर जॾहिं हू जेको आहे न डिसाइड करे थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ फ्यूचर जो ई सुवाल हूंदो आहे, पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन स्टूडेंट खे घणा मसइला दरपेश अचनि था। छा चवणु चाहींदव यूनिवर्सिटी खां अॻु में 9th मैट्रिक फर्स्ट ईयर इंटर जा जेके एग्ज़ाम्स थियनि था? डेफिनेटली इहो त ॾिसो न, फर्स्ट ईयर इंटर ऐं 9th खां शुरू कनि था, बेस आहे सम्झो। उते ई त तव्हांखे जेको ऑप्शन हिकिड़ो खणणो पवंदो आहे त प्री मेडिकल या प्री इंजीनियरिंग, यानी कहिड़ी तरफ़ ज़िंदगी जो तव्हांजो रुख थींदो, रस्तो कहिड़े तरफ़। तव्हां इंजीनियर थियणु चाहियो था, तव्हां जेका ॾिसंदव न ॿार अक्सर पेरेंट्स सां वेठा हूंदा आहिनि या मिटनि माइटनि सां मिलंदा आहिनि या कॾहिं कॾहिं दोस्तनि सां उन्हनि जे सां मुलाक़ात थींदी आहे, सुवाल कंदा आहिनि त तव्हां इंजीनियर थियणु चाहियो था या डॉक्टर या छा थियणु चाहियो था। ऐं इहो सुवाल 9th खां पहिरीं आहे, छो 9th ऐं 10th ऐं फर्स्ट ईयर इंटर में तव्हां सिलेक्ट करे चुका हूंदा सब्जेक्ट्स पंहिंजा, त प्री मेडिकल आहे प्री इंजीनियर। तंहिंजे करे उन टाइम उन लम्हे कोशिशि कनि पेरेंट्स उन्हनि खे सही गाइड कनि, छो ॿार कॾहिं कॾहिं जज़्बाती बि थिए थो ऐं उन में रेशनल जेको अकुल जो जेको दाइरो आहे उहो इन उमिरि में बज़ाहिर जीअं अॻिते हली वधे थो उन खां घटि थिए थो। तंहिंजे करे डिसीशन मेकिंग प्रोसेस में उन टाइम जेको आहे त उनजी पेरेंट्स मदद बि करे, छो जो ज़िंदगी भर जीअं ॿुधायोसीं त इहे 4 साल बिल्कुलु तव्हां सही था चओ बेसिक आहिनि, हिकिड़ा ब्रिक्स आहिनि, छो जो बेस मज़बूत हूंदो त चवंदा आहिनि बिल्डिंग बि मज़बूत थींदी। त 9th 10th में ॿार महिनत करे ऐं फर्स्ट ईयर इंटर में महिनत करे त को बि मुंहिंजे ख्याल में उनखे का दिक़त अॻिते न थींदी यूनिवर्सिटी लेवल ते कहिड़ो बि सब्जेक्ट हू सिलेक्ट करे। ऐं इवन इन दौरान ई तव्हां ॾिसो था इंटर खां पोइ जॾहिं हू यूनिवर्सिटी में प्री मेडिकल में आहे या इंजीनियरिंग में आहे, कंहिं बि यूनिवर्सिटी में दाख़िला वठे थो वॾे इदारे में, त उनजी प्री एंट्री टेस्ट थींदी आहे बिल्कुलु का बि, ठीकु आहे, प्री एंट्री टेस्ट थींदी आहे। जेकर उन में पोज़ीशन इन 4 सालनि में उन्हनि सुठी महिनत कई आहे त प्री एंट्री टेस्ट दौरान हुनजी सुठियूं मार्कूं हूंदी, पोज़ीशन खणंदो। जेको जेकाबाद जो शागिर्द आहे हुनजूं हालांकि मुख़्तसिर सीट्स आहिनि या कश्मीर जो आहे या पसमानदा ॿियनि इलाइक़नि जा, उन्हनि जूं मुख़्तसिर सीट्स हूंदियूं आहिनि पंहिंजे इलाइक़े जी यूनिवर्सिटीज़ में। जीअं चांडका मेडिकल आहे जेका मेडिकल में, वरी खैरपुर यूनिवर्सिटी आहे उते आहिनि, जेका सिंध यूनिवर्सिटी में ईंदो जेकाबाद जो कश्मीर जो ईंदो हिते मुख़्तसिर सीट्स आहिनि, 1-2 हर डिपार्टमेंट में आहिनि। ईअं ई डाव मेडिकल कॉलेज जीअं वॾियूं यूनिवर्सिटियूं आहिनि मेडिकल उते आहिनि। त जेकॾहिं पोज़ीशन उन में जेकर महिनत सुठी कंदो 4 सालनि में त प्री एंट्री टेस्ट में जेका पोज़ीशन आई त उहो वरी डाव मेडिकल कॉलेज तो ई दाख़िला वठी सघे, न त चांडका मेडिकल में रहंदो या कंहिं ॿी नंढी हिकिड़ी जेको आहे त यूनिवर्सिटी आहे इलाइक़े जी आहे जेकी आहे उते ई रहंदो, वॾी यूनिवर्सिटी ते नथो पहुची सघे, वॾे इदारे ते नथो पहुची सघे। हूअं बि महिनत, मुसलसल महिनत ऐं जेको आहे त तसलसल सां महिनत, माना परसिस्टेंसी माण्हू कामयाबु करे। जीअं तव्हां सवेरे ज़िक्र कयो तमामु बहितरीनु, त 1% माण्हू उहे कहिड़ा, उहे ई आहिनि जेके महिनत कनि था ऐं महिनत कनि था पर मुसलसल कनि था ऐं मुसलसल कनि था ऐं उन सां गॾु उहो पंहिंजे सब्र जे दायरे खे क़ाइमु रखनि था। त हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि मुसलसल महिनत कंदा आहिनि पर 5 ॾींहं 10 ॾींहं कयो वरी बोर थी वेंदा आहिनि। सो ॿार बि ईअं ई जेकर बोर थियनि था, पर जेकॾहिं उहो सम्झे त हीअ हिन जो हर शइ जो टाइम आहे हिकिड़ो, मां चवां अॼु ई मां
जो प्रोफेसर थी वञा अॼु ई मां वॾी लेवल ते उहिदे ते पहुची वञा, ईअं नथो थी सघे। उहो महिनत सां थींदो, पर उहो टाइम रखियलु आहे हर शइ जो। डिग्री जो बि ईअं आहे, जेकॾहिं 9th में को शागिर्द चए त मां हाणे इंटर जो एग्ज़ाम ॾियां, थी नथो सघे। सो इहे 4 साल तमामु बेसिक आहिनि। इन में पेरेंट्स खे बि उन्हनि ॿारनि जी केयर करणु खपे। ऐं असांजे ॾिसो था चवणु त न खपे, मीडिया ते बि वेठा आहियूं, पर हिकिड़ी हक़ीक़त बि आहे, क्रिटिसिज़म जेको कंस्ट्रक्टिव आहे उहो ज़रूरी आहे सुधारे लाइ, मुआशरे सुधारे लाइ जेको आहे असांजे। त उहो ॾिसूं था असां जेके कॉलेज लेवल ते जेके पसमानदा इलाइक़ा आहिनि, ख़ासि तौर ते इवन काफ़ी शहरनि में बि शागिर्दनि जो जेको अटेंडेंस आहे तमामु घटि आहे। उस्ताद थी सघे थो अचनि पिया ऐं ड्यूटी ॾियनि पिया, पर शागिर्दनि जी हुते अटेंडेंस तमामु घटि आहे। जेकॾहिं शागिर्द रेगुलर नथो अचे, पोइ पढ़े किथे थो आख़िर। त ऐं काफ़ी वरी पेरेंट्स इहे बि कनि पिया, जेकॾहिं कॉलेज नथा मोकिलिनि उते उन्हनि अकेडमीज़ खे जॉइन कराइनि था, एग्ज़ाम जे दौरान सिर्फ़ु उन्हनि खे अपीयर कराइनि था, त जीअं हू ॿार वधीक हू वरी ईअं सम्झनि था। पर जेकॾहिं कॉलेज में क्लासिस बहितर वरिता वञनि था, टीचर्स रेगुलर आहिनि, ऐं कॉलेज जा जेके टीचर आहिनि, मां त चवां थो ॿियनि अकेडमीज़ खां बहितर टीचर आहिनि। छो जो चवंदा आहिनि न त प्राइवेट जेके इदारा आहिनि, स्कूल्स आहिनि, जेको तमामु वॾो उन्हनि जो हिकिड़ो बिज़नेस आहे कमाइण जो। ऐं त सरकारी जेको उस्ताद अचे थो न, जेको कॉलेज में आहे, यूनिवर्सिटी में आहे, छो जो हू पंहिंजे थ्रू प्रॉपर चैनल अचे थो, हुनजी अपॉइंटमेंट जेकी थिए थी इंटरव्यू ज़रिए ऐं टेस्ट ज़रिए, हू ॼण मरहला पार करे पोइ अचे थो। प्राइवेट इदारे में ख़बर न आहे त उहो कीअं अपॉइंट कयो आहे, ऐं कॾहिं कॾहिं अलमियो प्राइवेट इदारनि जो त इहो ई आहे, जेकॾहिं सम्झनि था हाणे पघार वधाइणी आहे, उनखे टाइम पीरियड गुज़री चुको आहे, त उन्हनि खे कढी वरी ॿिया नवां खणनि था, जीअं थोरी पघार ते उहे कमु कनि। तंहिं करे जेके सरकारी इदारनि में जेकॾहिं सचाई सां उस्ताद पढ़ाइनि, रेगुलर हुजनि ऐं शागिर्द उते वञनि, त उते वधीक तइलीम बहितर हासिल करे सघंदा बज़ाहिर अकेडमीज़ जे। सो इहे 4 साल तमामु माना बेसिक आहिनि, इहे बुनियाद आहिनि। इन में ॿार महिनत करे त हिते छो जो हिकिड़ो CSS आहे, जीअं PCS जा इम्तिहान आहिनि, ऐं अॼुकल्ह इहे मामला सिंध में उथी चुका आहिनि काफ़ी, पर ॾिसूं पिया त हाणे जेको हिकिड़ो जेको मुंहिंजे ख्याल में पटे वालो आहे या को चौकीदार आहे शायदि, तमामु माना ग़रीब आहे, उनजो पुटु SP लॻी वियो आहे, ASP लॻी वियो आहे, या काफ़ी ॿिया ग़रीब जेके CSS पास कयो अथनि। इहो छा आहे, इहो इन महिनत जो नतीजो आहे जेके हिननि 4 सालनि में कई, ऐं जेको आहे त ॿिया 4 साल जेके यूनिवर्सिटी जा आहिनि, या उन में कई, या BA दौरान कई, यानी शुरूआति 9th खां थी, 10th खां थी, ऐं फर्स्ट ईयर बेस पको। CSS मां मीडिया जे ज़रिए इवन नौजवान खे मोटिवेट करण लाइ इहो ॿुधाईंदो, CSS को वॾो मरहलो न आहे, को वॾो मरहलो न आहे। छो CSS में बि छा आहे त कोर्स डिस्ट्रीब्यूट कया विया आहिनि, जेके बि तव्हां सब्जेक्ट खणनि था ॿारड़ा नौजवान, त उन में मुख़्तसिर टाइम पीरियड हर हिकु सब्जेक्ट जो रखियो आहे, जेका यूरोपियन हिस्ट्री आहे, इंटरनेशनल रिलेशन्स आहे, पॉलिटिक्स आहे, पॉलिटिकल साइंस आहे, केमिस्ट्री आहे, फिज़िक्स आहे, उहे कोर्स ऐं ॿियो आउटलाइन ॾिनी वई आहे। यानी हिकिड़ी क्लियर तव्हांखे कट रस्तो ॾिनो वियो आहे, क्लियर तव्हांखे हिकिड़ी शयूं ॾिनियूं आहिनि, जेकॾहिं हीअ तव्हां पढ़ियूं मुख़्तसिर जेके बि ॾिनियूं वयूं आहिनि, त CSS का ॻाल्हि न आहे। पर CSS माना नौजवान उनजो जेको स्ट्रेटजी जेकॾहिं तयारु कनि सुठी, उहो हिकमत अमली शुरू खां वठी ॿार जेके एस्पायरेंट आहे, तमन्ना रखे थो मां वॾो ऑफिसर थियां, वॾे उहिदे ते पहुचां, ऐं छो न अचनि असांजा नौजवान सिंध वारा ज़ाहिर CSP ऑफिसर जेका थियनि था, ब्यूरोक्रेसी में अचनि था, त ॿियो छा खपे। त उन में रस्तो इहो आहे, जेकॾहिं उहे मुख़्तसिर ॾियनि था सब्जेक्ट्स, ऐं उहे इहे ई आहिनि। मां यूनिवर्सिटी जो पाण प्रोफेसर आहियां, पढ़ायां थो, सॼी दुनिया में पॉलिटिकल साइंस इहा ई पढ़ाई। सर पाण वधीक कंटिन्यू कयूं था, ॾाढो ज़बरदस्ती टॉपिक आहे, ॾाढे सुठे अंदाज़ में, ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां ॻाल्हायो आहे। प्रोग्राम खे पाण कंटिन्यू कयूं था, पर वक़्तु थी वियो आहे नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो पहिरियों असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं, ऐं प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जी। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में मज़ेदार क्रीमी ऐं चॉकलेटी टेक्सचर मौजूदु आहे। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में।
ऐं प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट हर रोज़ ॿारनि में एतमाद पैदा करे थो। अॻियां वधूं था ऐं डिस्कशन ॾाढो ज़बरदस्त हले पियो प्रोग्राम में। अॼु जो प्रोग्राम ॾाढो कराइतो आहे ऐं उमेदु करियां थी त तव्हां प्रोग्राम आख़िर ताईं ॾिसंदव ऐं अव्हांजो साथ यकीनन असां सां गॾु मौजूदु हूंदो आहे। इहो ई रीज़न हूंदो आहे त रोज़ जी बुनियाद ते असीं चाहींदा आहियूं त सुठो हिकिड़ो डिस्कशन अव्हां ताईं पहुचायूं। प्रोग्राम असांजो कराइतो हुजणु खपे ऐं तव्हांजो साथ असांखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। मुंहिंजा आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि सां कचहरी जो सिलसिलो जारी आहे। सो यस, अव्हांजे तरफ़ अॻियां वधंदसि ऐं असां ॾिसंदा आहियूं एडवोकेट्स सुठी हिकिड़ी प्रैक्टिस में हूंदा आहिनि। खोड़ सारा केसिस आहिनि पर असां लॉ एंड ऑर्डर जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं उहा सिचुएशन असांखे ॾाढी ख़राबु नज़र ईंदी आहे। माण्हुनि खे पंहिंजा जेके बेसिक राइट्स आहिनि घणनि माण्हुनि खे त ख़बर ई कोन्हे का, उनजी वायलेशन अलॻि सां आहे। अव्हां छा सम्झो था एज़ अ एडवोकेट, माना जेकॾहिं तव्हां हिननि सभिनी शयुनि ते नज़र विझो था त असां वटि जेको आहे सो सही जॻह ते सही माण्हू आहे या न आहे, उहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। पर अव्हां पंहिंजी मौजूदगी में छा करणु चाहियो था? अव्हांजो छा टारगेट आहे त मूंखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि ते फोकस रहणो आहे? जी बिल्कुलु, जीअं तव्हां ॻाल्हि कई असांजे फंडामेंटल राइट्स जी, बेसिक हुकूक जी, त पहिरीं त आऊं जीअं साईं जिन प्रोफेसर आहिनि त आऊं बि लेक्चरर आहियां, काफ़ी लॉ कॉलेजिस में लेक्चर बि ॾींदो आहियां ऐं एजुकेशनलिस्ट बि आहियां। मुंहिंजी पंहिंजी अकेडमी बि आहे, लेट ऐं गेट जे स्टूडेंट्स खे पढ़ाईंदो आहियां। त मुंहिंजो उन ते फोकस इहो हूंदो आहे त तव्हां जेको आहे सो मतिलबु सही एजुकेशन सां गॾु सही इंसान पिणु बणिजो। ऐं असांजो कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान 1973 उन में असांजा जेके फंडामेंटल राइट्स आहिनि आर्टिकल 8 to 28 जेके आऊं तक़रीबन पंहिंजे हर प्लेटफॉर्म तां इहो मैसेज ॾींदो आहियां त उहे असांजे बेसिक, जीअं साईं ॿुधायो 9th मैट्रिक फर्स्ट इंटर असांजो बेस आहे। जॾहिं मूं इंटर कई पिए त इंटर ताईं त मूंखे ख़बर न हुई त असांजा बेसिक हुकूक छा आहिनि। जो हिकु एजुकेशन फैमिली जे सां वाबस्ता हुजण जे बावजूदि मूंखे इहा ख़बर न हुई त स्टेट जी असांखे स्टेट कहिड़ा बेसिक फंडामेंटल राइट्स ॾिए थी त जंहिंजे तर्ज़ सां असां ज़िंदगी गुज़ारियूं। जॾहिं त हिकु स्टेट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त हू पंहिंजे जेके सिटीज़न्स आहिनि उन्हनि खे राइट टू फेयर ट्रायल, राइट टू एजुकेशन, जीअं असांजो मिसाल तौरु 18th अमेंडमेंट खां पोइ असांजो हिकिड़ो आर्टिकल 25A आहे जंहिंजो मतिलबु आहे राइट टू एजुकेशन, या आर्टिकल 19A राइट टू इंफॉर्मेशन आहे। ॿिन्ही ते मिसाल तौरु हूं त 28 ताईं आर्टिकल्स आहिनि पर उन्हनि ॿिन्ही ते अगरि जेकॾहिं बेसिक कयां त तव्हां जेकॾहिं इन्हनि ॿिनि खे इन्फोर्स प्रॉपरली इन्फोर्स कयो त आई डोंट थिंक सो कि 90% तव्हांजा मसइला रिज़ॉल्व थी वेंदा। आर्टिकल 19A राइट टू इंफॉर्मेशन इहो चवे थो त तव्हांखे जिते बि पब्लिक इंट्रस्ट में को बि कमु थिए थो या पब्लिक इंट्रस्ट में जेका बि शइ एग्ज़िस्ट करे थी उन ई में हर माण्हू खे, आम सिटीज़न खे इहो राइट आहे त हू उन ई हवाले सां इंफॉर्मेशन वठी सघे। मिसाल तौरु तव्हांजे पाड़े में गटी में का गली जेका आहे सा उहा कची मतिलबु पकी थिए पई, रोड ठहे पियो, या वरी तव्हांजे सरकारी अस्पताल जो बजट आहे, तव्हांजो हिकिड़ो आम सिटीज़न ॾेई उनखे राइट टू इंफॉर्मेशन ते हिकिड़ी एप्लीकेशन ॾेई इहो राइट वठी सघे थो त मूंखे ॿुधायो त तव्हां हीअ बजट किथां आई, केतिरी आई, किथे ख़र्च कई। गॾोगॾु आर्टिकल 25A जेको राइट टू एजुकेशन आहे उन में स्टेट खे इहा ज़िमेदारी आहे स्टेट जी त हू प्राइमरी खां वठी इंटर ताईं स्टेट जे सभिनी ॿारनि खे फ्री ऑफ कॉस्ट एजुकेशन प्रोवाइड कंदी। ठीकु आहे, जॾहिं त हींअर 26 मिलियन आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन आहिनि। इहो असांजो तमामु घणो अलमियो आहे। सो इन ई हवाले सां मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त ऐं जॾहिं त असांजी हिकिड़ी जेका प्राइवेट जेका तंज़ीम आहे हुनजो आऊं लीगल चेयरमैन आहियां पूरी सिंध जो न, त उन ई प्लेटफॉर्म तां असां जेको लास्ट ईयर 2025 हुयो एजुकेशन जो साल करे मल्हायोसीं ऐं असांजी थीम पूरे साल में इहा हुई त एजुकेशन, जेतिरो एजुकेशन जी अवेयरनेस ॾींदो, जेतिरो एजुकेशन में तव्हां पढ़ाईंदो, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदो, अॻियां आणींदो, त छो जो एजुकेशन तव्हां में कॉन्फिडेंस पैदा करे थी। एजुकेशन तव्हांखे, जीअं हदीस पाक बि आहे त इल्मु इंसान जी टी अखि आहे, हू तव्हांखे पाण सां गॾु सुञाणे सां गॾु पंहिंजे रब खे बि सुञाणे ॾिए थी। ऐं यकीनन असां जेकॾहिं ॾिसूं त हाणे त एजुकेशन एतिरी फीज़िबल थी वई आहे असांजे लाइ, जो असांजे जेका हथ में
मोबाइल फ़ोन आहे उहा बि असांखे एजुकेट करे थी। अगरि असां हुनखे पॉज़िटिव वे में ॾिसंदा रहूं, प्रॉपर नमूने सां इस्तेमालु कयूं त हू कंटिन्यूअसली असांखे एजुकेट कंदी रहे थी। सो अॼु खां मिसाल तौरु जनरेशन ज़ी जो ज़मानो आहे। जनरेशन ज़ी में मिसाल तौरु अॼु खां जीअं साईं जिन पहिरीं ॻाल्हि कई त अॼु खां 10 साल पहिरीं असां वटि सिर्फ़ु 2 फील्डूं हुयूं त ॿार खे मेडिकल या इंजीनियरिंग में वञिणो आहे। साईं जिन खे शायदि विसरी वियो त लायो हिकिड़ो वकील बि गॾु वेठो आहे, उन जो ज़िक्र करणु घुरिजे आहे। पर हिन वक़्तु मल्टीपल फील्ड्स अची वियूं आहिनि, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं स्किल्स जो ज़मानो आहे। तव्हां जेतिरो स्किल्स सिखंदो ओतिरो तव्हां दुनिया में कामयाबु थींदो। ईअं ई आहे ऐं दुनिया बि उन्हनि खे ई वेलकम करे थी। बिल्कुलु। अच्छा सर, तव्हां सां थोरो डिस्कस करणु चाहींदमि इमरान साहब। असां थोरो मार्के हक़ जे हवाले सां बि डिस्कस कयूं, नौजवाननि जे हवाले सां त डिस्कस कंदासीं ऐं पूरे प्रोग्राम में असां ॾिसूं पिया ज़ोर शोर सां तयारियूं ऐं लास्ट ईयर बि असां ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त सेलिब्रेशन ॾिठोसीं। छा चवणु चाहींदव? बिल्कुल, ही लास्ट ईयर जी फतह जेकी थी असांजी एयरफोर्स जी ख़ासि तौर ते उन जी सेलिब्रेशन करे 2025 में मार्का हक़ जे नाले सां, यानी सच जी फतह, हक़ जी फतह, ऐं उन में हिकिड़ी बनियान मरसूस ऑपरेशन कई वई जंहिंजो मक़सदु अहिड़ी दीवार जेके ड्राए नथा सघो, उन मज़बूत दीवार। सो उन जी सेलिब्रेशन सॼे पाकिस्तान में हली रही आहे, मीडिया ते कॉन्फ्रेंसिस थी रही आहे। कल्ह बि अकेडमिक सेमिनार उते मूंखे पार्टिसिपेशन उते कई, टॉक्स थी, हिकिड़ी एनालिसिस वग़ैरह ॾिनीसीं पंहिंजी। सो मार्का हक़ पूरे पाकिस्तान इनखे सेलिब्रेट करे थो। मार्का हक़ एक्चुअली 2025 में जेकी पाकिस्तान मिलिट्री, पाकिस्तान एयरफोर्स अचीवमेंट हासिलु कई उहा आहे। ॾिसो न तव्हां तारीख़ वर्जाए त 2025 खां पहिरीं, मार्का हक़ खां पहिरीं, यानी इंडिया उन खां पहिरीं मूं किथे पढ़ी रहियुसि त तक़रीबन 9 फॉल्स फ्लैग ऑपरेशन करे चुको पाकिस्तान ख़िलाफ़ु। फॉल्स फ्लैग ऑपरेशन यानी हिकिड़ो कूड़ा इल्ज़ाम हणी करे पाकिस्तान ते उन जे ख़िलाफ़ु यानी अटैक करे, जंहिंखे असां कॾहिं सरप्राइज़ अटैक चऊं था या प्रीएम्प्टिव स्ट्राइक चऊं था उनखे स्ट्रेटेजिक स्टडीज़ में, त उहे करे रहियो। 2019 जो बि तव्हांखे यादि हूंदो इमरान ख़ान जी जॾहिं गवर्नमेंट जी उन टाइम बि फॉल्स फ्लैग ऑपरेशन कई। इंडिया हिन चकर इहा ग़लती कई त हुन ईअं सम्झो जीअं 2019 में फॉल्स फ्लैग ऑपरेशन हुई ऐं पाकिस्तान जेको रिस्पॉन्स हुयो उन टाइम पंहिंजे क़िस्म जो हिकिड़ो मुख़्तलिफ़ रिस्पॉन्स हुयो, उहो उहो ई हूंदो। ऐं पाकिस्तान बि मुंहिंजी एनालिसिस मुताबिक़ त इहो न सोचियो त अहिड़े क़िस्म जी वरी रिटेलिएट कंदो अगेंस्ट द इंडिया जे ख़िलाफ़ु अहिड़े क़िस्म जो रिस्पॉन्स ईंदो, छो जो पाकिस्तान हिकिड़ो पीसफुल मुल्क आहे, अमन पसंद मुल्क आहे ऐं पाकिस्तान जी इहा ऑफिशियल पॉलिसी आहे पीसफुल को एग्ज़िस्टेंस। त पर जॾहिं तव्हांखे को अचे मारण जी करे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां पंहिंजी जान बचाईंदव। ऐं इहो जेको साईं जीअं कानून जी ॻाल्हि थी करे त आई नो, मूंखे बि ॼाणा त असां छो पढ़ाईंदा ह्यूमन राइट्स आहे ऐं कॉन्स्टिट्यूशन 1973 आहे या ॿिया जेके पाकिस्तान में या अमेंडमेंट्स आहिनि या इवन इंटरनेशनल लॉ या यूनाइटेड नेशन सिक्योरिटी काउंसिल जो चार्टर आहे, त यूनाइटेड नेशन जे आर्टिकल नंबर 5 मुताबिक़ त सेल्फ डिफेंस जो हर मुल्क, हर स्टेट, हर लीडर पंहिंजो हक़ रखे थो। त इंडिया ही जॾहिं 6 तारीख़ ते पहिरियों हमिलो कयो, 6-7 जी राति ते विच में पाकिस्तान लाइ, पाकिस्तान उन जा तव्हांखे यादि हूंदो राइफल्स जेके इनखे जेके मैन्युफैक्चर आहिनि उहे फ्रांस जी तरफ़ां ऐं उन्हनि खे तमामु मोतबर, तमामु तगड़ा ऐं एक्टिव हिकिड़ा जहाज़ लिखिया वेंदा हुआ। माना हिकिड़ो वॾी हाक हुई, प्रोपेगेंडा कई हुई, तमामु ज़बरदस्त जहाज़ आहिनि इहे जेके इंडिया वटि आहिनि। त उन्हनि खे पाकिस्तान ई जेके JF-17 थंडर जेके चाइना जे तरफ़ां पाकिस्तान ॾिना विया, उन्हनि खे हिते ई किरायो पाकिस्तान में 6 जहाज़ तक़रीबन। पर असां जॾहिं ट्रंप जी स्टेटमेंट ॾिसूं था बार बार, हर दफ़े नई ॻाल्हि कर, हर दफ़े हिकिड़ो नंबर वधाए रहियो आहे, हाणे त 11 ते पहुची चुको आहे ऐं तक़रीबन 2 दर्जननि खां वधीक मुंहिंजे ख़्याल टाइम ते उन जो ज़िक्र बि करे चुको आहे उहो। पर जॾहिं 10 तारीख़ ते राति जो बनियान मरसूस पाकिस्तान, जॾहिं छो जो तव्हां ॾिठो त उन्हनि प्रोपेगेंडा वॾी कई मीडिया ते, असांजी मीडिया कूल काम हुयो, मूंखे बि यादि आहे, इवन मां मेहरान चैनल ते हिते आयुमि, इन ते तजियो कयोसीं, ज़िक्र कयोसीं हिन जंग जो, त उन्हनि क्लेम कयो त कराची ते असां कब्ज़ो करे चुका आहियूं। ऐं खिल जो बि ॻाल्हि त असां चए लाहौर में जेको समुंड आहे उन ते असांजी नेवी जेको आहे त कब्ज़ो करे चुको, लाहौर में समुंड अची वियो ऐं पिंडी खे असां फतह करे चुका आहियूं, GHQ ते कब्ज़ो थी चुको आहे, नवाज़ शरीफ़, शहबाज़ शरीफ़ ऐं असांजो चीफ आर्मी गिरफ़्तार थी चुको आहे। यानी अहिड़ियूं कूड़ियूं ख़बरूं हलायूं हुयूं, हा एयरपोर्ट ते कब्ज़ा थी विया आहिनि। मतिलबु जेको आहे त
तमामु अहिड़ियूं ख़बरूं जेको हलायूं जे कूड़ ते बाहिस हुयूं ऐं सॼी दुनिया हुनखे ॾिठो त उन में हिकु त इंडिया जो उन नैरेटिव जेको ठाहियो उहो नाकाम वियो, मीडिया में उन जी वॾी हार थी ऐं पाकिस्तान जी हाक थी। पूरी मीडिया जेकी असांजी हुई सिंधी चैनल खां उर्दू तो ई वेंदे त इंटरनेशनल कम्यूनिटी मञियो पए त पाकिस्तान जेको आहे सच ॻाल्हाए रहिया आहे। ऐं ॿियो डिप्लोमेसी जेकी पाकिस्तान जी लीडरशिप हुई उहा उन लेवल ते कामयाबु वई। टियों स्ट्रेटेजिक लेवल ते, चौथों मिलिट्री लेवल ते, यानी चइनी प्लेटफॉर्म्स ते पाकिस्तान कामयाबु वियो। त जॾहिं हुननि नूर एयरबेस ते जॾहिं ड्रोन्स मोकिलिया नूर एयरबेस ते, त उन खां पोइ पाकिस्तानी एयरफोर्स थोरो तगड़ी थी वई ऐं चयूं त हाणे हिननि खे मुंहुं जवाबु ॾींदासीं। ऐं इहो तारीख़ी जुमिलो वर्जायो वेंदो हमेशह त तव्हां सिर्फ़ु असांजे जवाब जो इंतज़ारु कयो, जेको असांजे चीफ आर्मी चयो। त वाक़ई अहिड़ो जवाबु पोइ मिलियो 10 तारीख़ ते राति विच में सुबुह जो टाइम 5 बजे 6 बजे शायदि, त असांजा एयरक्राफ्ट पर उन में J-10C J-17 थंडर J-10C जेके चाइना तरफ़ां ॾिना विया, उहो असांजो पायलट विया आहिनि ऐं उन्हनि जी सरज़मीन ते 3-4 कलाक उते मौजूदु रहिया आहिनि। उन्हनि जे मिलिट्री इंस्टॉलेशन्स खे ऐं मिलिट्री इंटेलिजेंस जेको हेडक्वाटर हो जेको दहशतगर्दनि खे पनाह ॾींदो इंडिया जे तरफ़ां उनखे तबाह कयो। ऐं वॾे में जेको वॾी ॻाल्हि हुई जेको कल्ह बि बयानु ॾिनो आहे असांजे एयर मार्शल, त S-400 जेको एयर डिफेंस सिस्टम जंहिं ते वॾो मान हुयो इंडिया खे, उनखे बि तबाह कयो वियो। यानी मिलिट्री लेवल ते, स्ट्रेटेजिक लेवल ते, डिप्लोमेटिक लेवल ते ऐं मीडिया लेवल ते हर ते। ऐं हींअर जंग कहिड़ी आहे? ॿिनि क़िस्मनि जी मुंहिंजे तजज़िये मुताबिक़ 2 शयुनि ते वॾी जंग दुनिया में हली रहे आहे मुल्कनि ऐं लीडरनि जे विच में। हिकु त नैरेटिव कहिड़ो ठाहियूं असां माण्हुनि जो, नैरेटिव ठाहियो थ्रू मीडिया। छो मीडिया उहो आहे जेको तव्हांखे हीरो खां ज़ीरो करे ऐं चाहे त ज़मीन खां आसमान ते खणी वञे। छो जो नैरेटिव ठाहियो था, भले हू केर बि आहे, पर नैरेटिव कहिड़ो ॾियो था। छो जो हितां जेको असां ॻाल्हायूं था, हाणे जेका बादारे खे या जेको कुंड में वेठो आहे, थी सघे थो उनखे डायरेक्ट त उहो पहुच नथो करे उते, पर थ्रू मीडिया जे ज़रिए, प्रिंट मीडिया हुजे या इलेक्ट्रॉनिक मीडिया, अॼुकल्ह वरी इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं सोशल मीडिया जो दौरु आहे। सो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जीअं सवेरे ॻाल्हि करे रहियासीं इहे टेक्नोलॉजी जो, तंहिंजे करे हर माण्हू फ्राम जहिड़ी बि कार्नर हुजे, अमेरिका में थी रहिया आहे त थ्रू मीडिया त नैरेटिव जेको ठाहिनि था। ॿियो डिसइंफॉर्मेशन जो दौरु आहे, यानी वधि खां वधि डिसइंफॉर्मेशन ॾियो ऐं तव्हां पंहिंजे मुखालिफ़, मां लीडरशिप जी ॻाल्हि करां स्टेट लेवल ते, बाक़ी पर्सनल लेवल ते सोसाइटीज़ में बि थी रहियो आहे डेफिनेटली। त डिसइंफॉर्मेशन ॾियो ऐं तव्हां दुश्मन खे परेशान करे छॾियो। पर इंडिया डिसइंफॉर्मेशन ॾिनो, पर पाकिस्तान अहिड़ो नैरेटिव ॾिनो कूल काम रैशनल क़िस्म जो दुनिया उनखे मञियो। छो जो चवंदा न चंड ऐं सच खारे हेठां घणे वक़्त ताईं नथो लिकी सघे, त तंहिंजे करे सच ज़ाहिर थी वियो। ऐं पाकिस्तान जी इहा फतह हुई, उन में 4-5 शयुनि जो मां ज़िक्र कंदुसि जेके फतह। हिकु त मिलिट्री सुपरियॉरिटी, यानी पाकिस्तान जी मिलिट्री जेकी सुपरियॉरिटी थी दुनिया पूरी में, असांजा एयरक्राफ्ट विया ऐं उन्हनि जे राइफल्स खे तबाह कयूं, उन्हनि जी सरज़मीन ते विया, उन्हनि जी इंस्टॉलेशन मिलिट्री खे तबाह कयो इंडिया जी खे। ऐं ॿियो नंबर त टेक्नोलॉजिकल जेको एडवांसमेंट, यानी पहिरियों चकर, छो चाइना जी जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं दुनिया में हींअर उभरी चुको आहे, त 80 खां पोइ हुन जॾहिं डेवलपमेंट करणु शुरू कई त उहो इकनॉमिक ते घणो माना पंहिंजी ते ज़ोर ॾींदो, फोकस करे रहियो। ऐं इन 2025 खां पहिरीं, मार्का हक़ खां पहिरीं चाइना टेक्नोलॉजी दुनिया में इंट्रोड्यूस मां चवंदुसि न थी वई मुंहिंजी एनर्जी मुताबिक़। यानी ईअं माना डेमॉन्स्ट्रेट न थी, ईअं उनजो पावर शो न थियो त अहिड़े क़िस्म जी उनजी टेक्नोलॉजी आहे। न त असांजो ॾिसंदा ईअं मशहूरु हूंदो त मेड इन चाइना आहे त पोइ साइड ते रखी छॾियो, मेड इन जापान आहे त इहा ख़रीद था कयूं, इहा क्वालिटी आहे। पर हींअर उहा पोज़ीशन न आहे, छो जो चाइना बि 15 खां 20 क्वालिटी ठाहे थो। जेके ग़रीब वटि क्वालिटी अचे थी उहो 12-13 नंबर आहे, जेके अमीर वटि क्वालिटी अचे थी उहा 2nd ऐं 1st नंबर आहे। त उहे क्वालिटी त इन में मिलिट्री टेक्नोलॉजी पहिरियों चकर, यानी मिलिट्री जी जेके टेक्नोलॉजी जेके प्रोड्यूस कई आहे चाइना, जीअं J-17 थंडर आहे, J-10C जहाज़नि जंहिं राइफल्स खे किरायो ऐं ॿियूं कार्रवायूं कयूं ऐं फतह थी, त टेक्नोलॉजी पहिरियों चकर नमूदार थी। ऐं इहा ई वजह हुई त छो जो अमेरिका जल्दी में ट्रैकड़ी कई ऐं ट्रंप ट्रैकड़ी कई, त असांजा उन्हनि खे हार ॾियनि पिया ऐं टेक्नोलॉजी यूज़ थी वई चाइना जी। छो जो ट्रंप सोचियो पिए अमेरिका मतां वधीक न ही का अहिड़ी ॿी टेक्नोलॉजी यूज़ कंदा, चाइना वॾी मशहूरु थी वञे दुनिया में, त अहिड़े क़िस्म जा जहाज़ ठाहे रहिया, अहिड़े क़िस्म जी उनजी मिलिट्री टेक्नोलॉजी आहे। यानी मिलिट्री टेक्नोलॉजी नंबर 2 ऐं 3rd नंबर ते जेको आहे त रीजनल जेको
डायनामिक्स चेंज थियो, डोमिनेंसी चेंज थी। उन खां 2025 खां पहिरीं इंडिया क्लेम कंदो मां चौधरी आहियां। अच्छा पाण वधीक जी जी इतां खां ई पाण कंटिन्यू कयूं था, पर वक़्तु थी वियो आहे नाज़रीन ब्रेक जो। सो पहिरियां मां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदसि। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं नंढे ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जी। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में मज़ेदार क्रीमी ऐं चॉकलेटी टेक्सचर मौजूदु आहे। पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधूं था। सो मार्का हक़ जी जेका हिस्ट्री आहे उन बाबति तव्हां ॾाढे सुठे अंदाज़ में ॻाल्हायो आहे ऐं आउं चाहींदसि त थोरो जेको आहे सो उनखे समराइज़ कयूं ऐं पोइ प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं। जी बिल्कुलु हिस्ट्री बि आहे ऐं ॿियो इहो करंट सां वाबस्ता रखे थी हींअर जी सिचुएशन सां। त जेकी चऊं था रीजनल डोमिनेंसी इंडिया इन खां 2025 खां पहिरीं सम्झंदो त मां चौधरी आहियां, मां ताक़तवर मुल्क आहियां ऐं पाकिस्तान ते कमर बि चाहियां त हमिलो करे सघंदो। हालांकि ईअं त न आहे हूअं, छो जो जॾहिं खां वठी एटॉमिक बॉम्ब जो तजुर्बो थियो आहे, पाकिस्तान एटॉमिक ताक़त थियो आहे, त हाणे बैलेंस ऑफ पावर थी वियो आहे, ॿिन्हिनि माना तवाज़ुन थी वियो आहे ताक़त जो साउथ एशिया में। त उहा चौधराई ख़तमु थी वई, यानी रीजनल लेवल ते उनजी ख़तमु थी ऐं पाकिस्तान जी अल्हम्दुलिल्लाह इज़त वधी ऐं इंटरनेशनली जेको चेंजिंग आई पाकिस्तान जी, यानी प्राइड फ़ख़ुरु पाकिस्तान जो रेस्पेक्ट। ऐं उनजो नतीजो अॼु बि ॾिसूं था असां, जॾहिं ईरान इसराइल जंग हली रही आहे, USA पाकिस्तान खे इन्वॉल्व कयो अथव, तव्हां ट्रैकड़ी कयो मीडिएटर ऐं फैसिलिटेटर जो पाकिस्तान रोल करे। इहो छा आहे, इहा अचीवमेंट आहे। कॾहिं कॾहिं तव्हांजो दुश्मन ग़लती करे वेंदो आहे। हे मां ईअं चवंदुसि हीअ जेकी जंग हुई हिकु मिसकैलकुलेशन ते दारोमदार करे पई, जेकी इंडिया तरफ़ां कई वई। ऐं कॾहिं कॾहिं छो जो ॾिसंदव कॾहिं कॾहिं इंसानु थधो हूंदो आहे ऐं पंहिंजे मदन में मधु हूंदो आहे, हलंदो आहे हिकिड़े तरफ़, पर जॾहिं का ताक़त उनखे ललकारींदी आहे त पोइ उनजी ज़ाहिर असुलु पोज़ीशन थींदी आहे। त हे बि ईअं ई आहे, पाकिस्तान त पीसफुल मुल्क आहे, पर इंडिया उनखे ललकारियो ऐं उनजो अहिड़ो रेस्पॉन्स ॾिनो जो इन जंग पाकिस्तान जे घणे प्लेटफॉर्म्स ते ऐं दुनिया पूरी में उनजो वक़ार उनजी इज़त तमामु बुलंद कई। ऐं अॼु उनजो दुनिया में असां नतीजो ॾिसी रहिया आहियूं, जेके पाकिस्तान सां अमेरिकन सदर बि चए थो त मुंहिंजा हीअ फेवरेट पर्सनैलिटीज़ आहिनि ऐं पाकिस्तान तमामु ज़बरदस्त कंट्री आहे ऐं पाकिस्तान रोल प्ले करे थो हर जॻह ते। सऊदी भले ईरान जो इशू हुजे या ईरान ऐं इसराइल जो। ऐं ॿियो जेको लास्ट पॉइंट मां डिस्कस कंदो हिन जो, त नेशनल जेकी यूनिटी हुई उन टाइम ॾिठोसीं त बार ऐं जेको सिविलियन गवर्नमेंट हुई इवन ऐं मिलिट्री जेको हुई उहे हिकु पेज ते हुया, यूनाइटेड हुया ऐं अॼु बि असां यूनाइटेड आहियूं। ऐं इन मार्का हक़ जो ज़िक्र करे रहिया आहियूं ऐं इन जेको फतह जो ज़िक्र करायूं ऐं हर हाणे माण्हू खे ख़बर आहे त मार्का हक़ छा आहे। हुन जीअं सवेर ॻाल्हि नैरेटिव अहिड़ो ठहियो हो जो पूरी दुनिया खे ख़बर पइजी त पाकिस्तान जे त माण्हुनि खे सभु ख़बर। ऐं पाकिस्तान ॾिसो त मज़ाक उन टाइम उॾाइनि पिया इंडिया जो, त इंडिया चए थो कराची फतह, अचो कराची हिते ऐं ॾिसो हीअ छा पोज़ीशन। सो मार्का हक़ असांखे सेलिब्रेट करणु खपे ऐं हाणे अल्हम्दुलिल्लाह आईंदा इंडिया अहिड़ी ज़रूरत न कंदो फॉल्स फ्लैग ऑपरेशन पाकिस्तान लाइ, छो जो हीअ जेके JTC ऐं चाइनीज़ जेकी टेक्नोलॉजी आहे या पाकिस्तान जेके एयरफोर्स आहे उनखां पोइ ऐं मां इहो चवंदुमि अनडिस्प्यूटेड किंग ऑफ द स्काइज़ जो पाकिस्तान एयरफोर्स खे लक़ब ॾिनो वियो आहे, यानी किंग आहे, आसमान जी बादशाह आहे पाकिस्तानी एयरफोर्स। अल्हम्दुलिल्लाह हू तमामु मज़बूत आहे। त जेके हाणे अल्हम्दुलिल्लाह असां वटि त इहे चाइनीज़ जी मदद आहे। ऐं ॿियो मां चवंदुसि त चाइना असांजो दोस्त आहे, इहा असां लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे, हीअ ज़बरदस्त ॻाल्हि आहे ऐं असां लाइ हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे, असां लाइ चाइना ब्लेसिंग आहे जेको असांखे टेक्नोलॉजी बि ॾिए थो ऐं ॿी मदद इकोनॉमी बि करे थो। CPEC जे ज़रिए ॾिसो था हींअर जेकी दुनिया में पोज़ीशन थी रही आहे त गवादर ते दुनिया जी नज़र आहे, चाइना त ऑलरेडी उते मौजूदु हुयो। सो असांजा हींअर पाकिस्तान माशाअल्लाह दुनिया में वॾी रिस्पेक्ट आहे हिन मार्का हक़ जे करे बुनियाद मरसूस थिए करे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं असांजो पंहिंजो मुल्क आहे, असांजो पंहिंजो वतन आहे, त असांजूं नेक ख़्वाहिशूं गॾु आहिनि हुन सां अॻियां वधूं था। जी तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं ऐं ईअं माना घटि थींदो
हूंदो आहे त को महिमान अचे ऐं उहो पंहिंजे एज़ अ प्रोफेशनलिस्ट हू पंहिंजो ॾाढे सुठे अंदाज़ में ॻाल्हाए, गॾो गॾु वरी नातिया कलाम बि उन्हनि खां ॿुधूं। सो तव्हां खां ॿुधंदासीं, ऐं हिकिड़ी सुठी हिकिड़ी प्रैक्टिस रहे थी, पंहिंजो शौक़ु रहे थो त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु, मूं जीअं पहिरीं ज़िक्र कयो त मां पंहिंजी प्रोफेशन में त गुज़िरियल 5-7 सालनि खां आहियां, पर नात ख़्वान अलहमदुलिल्लाह बचपन खां आहियां। गुज़िरियल 25 सालनि खां नातूं पढ़ां पियो, ऐं तव्हांजे प्लेटफॉर्म ते बि काफ़ी नातूं मुंहिंजो रिकॉर्ड थियल आहिनि, ऑलरेडी अवेलेबल आहिनि। सो जुमे जो भलारो ॾींहुं आहे त महबूब जी सना ख़्वानी। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मूं मञींदड़ बानींदड़ मां ने जो जीअं दस्तूर आ, तूं बि मिठड़ा चौखणी तोखे बि ईअं मंज़ूर आ। मूं मञींदड़ बानींदड़ मां ने जो जीअं दस्तूर आ, तूं बि मिठड़ा चौखणी तोखे बि ईअं मंज़ूर आ। तुंहिंजे हर महिमान जो ही नात ख़ानो कर हुजे, तुंहिंजे हर महिमान जो ही नात ख़ानो कर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सिंध में मां तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ आ, तुंहिंजो हिकु मौलूद मुंहिंजे लाइ लख किरोड़ आ। आका सिंध में मां तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ आ, तुंहिंजो हिकु मौलूद मुंहिंजे लाइ लख किरोड़ आ। गंज ॿिया काॾे कबा जॾहिं तो जहिड़ो गोहर हुजे, गंज ॿिया काॾे कबा जॾहिं तो जहिड़ो गोहर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। को बि चवंदो हल मदीने ॾे त हिकदमि हा कबी, जे मिले जॻह मदीने में त सिंधड़ी छा कबी। को बि चवंदो हल मदीने ॾे त हिकदमि हा कबी, जे मिले जॻह मदीने में त सिंधड़ी छा कबी। मां बि बचड़नि सूधो मन मूं ॾे बि को आडर अचे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। गुफ़्तगू जॾहिं पाण में गॾु जी कंदा मुनकर नकीर, ही मुहम्मद जो मदाई आ ग़ुलाम नबी फ़कीर। गुफ़्तगू जॾहिं पाण में गॾिजी कंदा मुनकर नकीर, ही मुहम्मद जो मदाई आ ग़ुलाम नबी फ़कीर। ॾियोसि मुआफ़ी ख़ैर सां खुशबाश ता महशर हुजे,
ॾियोस माफ़ी ख़ैर सां खुशबाश ता महशर हुजे तो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। माशाल्लाह इलाही सुठो तव्हांजो आवाज़। ऐं जीअं त तव्हां चयो त मुंहिंजे प्रोफेशन में त घटि एक्सपीरियंस कंटिन्यू हिकिड़ो कमु हले पियो थो, पर नात खां आऊं मंझि पिण खायां माशाल्लाह जी। अच्छा, थोरो जेको आहे सो रेवेन्यू जे हवाले सां बि ॻाल्हाइणु चाहींदमि। तव्हांजे बाबा साईं माशाल्लाह सुठो हिन हवाले सां कमु कयो आहे ऐं रेवेन्यू प्रैक्टिस खे ॾिसूं था या फंडामेंटल राइट्स खे असां ॾिसूं था। तव्हां हाई अथॉरिटीज़ खे आई सीएम साहब खे कोई एप्लीकेशन बि ॾिनी आहे। मां चाहींदसि त इन हवाले सां थोरो तव्हां डिस्कस कयो। जी, मूं रिसेंटली हिकु रिप्रेज़ेंटेशन लिखी आहे। रिप्रेज़ेंटेशन मीन्स ख़त हिकु लिखियो आहे। उन में त इहा हाईलाइट करण जी कोशिशि कई आहे त ॾिसो असां वटि जीअं आम माण्हू जो हिकिड़ो तासुरु आहे, असां वकील त उन शइ खे छो जो असांजी प्रैक्टिस आहे उनखे सम्झूं था, पर हिकु आम माण्हू जेको इहा शइ सम्झे थो त असां वटि सिर्फ़ु सिविल जस्टिस सिस्टम ऐं क्रिमिनल जस्टिस सिस्टम अवेलेबल आहिनि। सिविल जस्टिस सिस्टम मीन्स जेके सिविल कोर्ट्स आहिनि ऐं जंहिंमें असांखे सिविल प्रोसीजर कोड जंहिंखे डील करे थो, ऐं क्रिमिनल जस्टिस सिस्टम जंहिंखे असांखे CRPC PPC मतिलबु ॾोह थिए थो, FIR थिए थी, पुलिस हरकत में अचे थी ऐं असांजो हिकिड़ो ट्रायल हले थो, त मतिलबु क्रिमिनल जस्टिस सिस्टम। ऐं सिविल में जेकॾहिं कंहिंजो को ज़मीन जो को सिविल डिस्प्यूट थिए थो या स्पेसिफिक परफॉर्मेंस वग़ैरह जो, त उहो असां वटि सिविल में फाल करे थो। जॾहिं त उन सां गॾोगॾु हिकु ॿियो बहितरीन निज़ाम मौजूदु आहे जंहिंखे असां रेवेन्यू सिस्टम चऊं था, जंहिंजे लाइ सिंध लैंड रेवेन्यू एक्ट 1967 हिकु बाक़ाइदे हिकु उनजी हिकु पूरी हैरारकी मौजूदु आहे, जंहिंजो मतिलबु सम्झो त उहो पूरो हिकिड़ो कोर्ट्स जो सिस्टम ऐं निज़ाम आहे। उन में मुख़्तियारकार कोर्ट्स एक्ट 1906 आहे, उन में उन जूं वेल डिफाइंड जुरिस्डिक्शन आहिनि, बाउंड्रीज़ आहिनि त हुनखे कहिड़े कहिड़े हवाले सां कहिड़ा कहिड़ा जुडिशियल ऑर्डर्स पास करणा आहिनि। ऐं उन खां पोइ असिस्टेंट कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, पोइ कमिश्नर ऐं पोइ मेंबर, पोइ सीनियर मेंबर ऐं फुल बोर्ड बाक़ाइदे हिकु मतिलबु चेन ऑफ कमांड जी चइजे त उहा हिकु एग्जिस्ट करे थी बुक्स जी सूरत में, कानून जी सूरत में ऐं हुनजी लॉ जी सूरत में। जॾहिं त इन प्रैक्टिस ॾिठो वञे त मोस्टली इन पूरी सिंध में किथे बि 99% छो जो मुंहिंजी प्रैक्टिस इहा रही आहे रेवेन्यू में स्पेशली, त किथे बि का रेवेन्यू कोर्ट एग्जिस्ट नथी करे इन प्रैक्टिस। ऐं ईअं खणी चवां त जीअं असां वटि हाई कोर्ट ऑफ सिंध, अगरि जेकॾहिं तव्हां हींअर बि गूगल ते लिखंदो हाई कोर्ट ऑफ सिंध, उनजी हिकिड़ी प्रॉपर वेबसाइट खुली ईंदी। उन वेबसाइट में तव्हां दुनिया जी कहिड़ी बि कुंड में वेठा हुजो, तव्हां अगरि मिसाल तौरु तव्हांजो को सिविल डिस्प्यूट आहे नंगर पार्कर में या शिकारपुर में या बदीन जे कंहिं बि तहलके में, ऐं तव्हां उमिरे करण ते मिसाल हिकिड़ो उमिरे करण ते वञो पिया या फॉरेन कंहिं कंट्री में वञो पिया, का तव्हांजी डेट आहे त तव्हां जी उहा डेट तव्हां उते अपीयर न थी सघिया, तव्हां मिस थी ॻाल्हाया, तव्हां उन फॉरेन कंट्री में वेही करे उहो केस नंबर लॻाए करे तव्हां ॾिसी सघो था त मुंहिंजे केस जी अपडेट छा रही, ऐं आया मुंहिंजे तरफ़ां वकील अपीयर थियो न थियो, केस कहिड़ी प्रोसीडिंग ते आहे। इट मीन्स के पूरी प्रॉपर डायरी मेंटेन थिए थी, केस नंबर लॻे थो, ऐं डेली बेसिस ते जेके रीडर्स आहिनि जेके जजिस जा उहे डेली बेसिस ते हिकु डायरी मेंटेन कनि था, सिर्फ़ु हिकु न पूरे ओवरऑल सिंध में। ऐं उहे हाई कोर्ट्स जूं बि, लोअर कोर्ट्स जूं बि, क्रिमिनल सिविल सभिनी जूं। जॾहिं त रेवेन्यू में हिकु पूरो सिस्टम मौजूदु हुजण जे बावजूदि बि अहिड़ी को बि मैकेनिज़म मौजूदु न आहे। मूं इन ई शइ खे हाईलाइट करण जी कोशिशि कई आहे उन पंहिंजी रिप्रेज़ेंटेशन में, जेको मूं चीफ मोहतरम चीफ मिनिस्टर साहब, चीफ सेक्रेटरी साहब खे इहा रिप्रेज़ेंटेशन लिखी आहे त रेवेन्यू। अच्छा, पाण हितां खां कंटिन्यू कयूं था। मां इंटरप्ट कयो आहे, मूंखे पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधणो आहे। नाज़रीन, ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में मज़ेदार क्रीमी ऐं चॉकलेटी टेक्सचर मौजूदु आहे। तव्हां ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं असांजो जेको अॼु जो डिस्कशन आहे, मां ॿीहर बि चवंदसि त ॾाढो सुठे तरीक़े सां हली रहियो आहे। प्रोग्राम में साथ प्रिंस बिस्किट जो मौजूदु आहे। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां
प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। अच्छा, थोरो जेकॾहिं सोचिजे त आम माण्हू पाण केतिरो अवेयर आहे त अॼु जे टाइम में बि असां जेको आहे न इहो चई सघूं था त आम माण्हू जेको आहे सो उन तरह अवेयरनेस असां वटि न आहे ऐं अवेयरनेस जी हमेशह हिकिड़ी खोट रहे थी ऐं उहो हिकिड़ो कंटिन्यूअस प्रोसेस आहे। तव्हां सम्झो था त आम माण्हू हर शइ खां वाक़िफ़ हिन वक़्त में बि असांखे अहिड़ा माण्हू यकीनन मिलनि था जिन खे घणियुनि शयुनि जी ख़बर कोन्हे का। हालांकि असां वटि जीअं तव्हां चओ त हीअ मोबाइल फ़ोन आहे, असां पॉज़िटिव जेकॾहिं हिन जो इस्तेमालु कयूं त असां घर वेठे बि हर शइ खां जेको आहे न वाक़िफ़ थी सघूं था। जी जी बिल्कुलु, उन जेका आउं पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू कंदुसि जी जी त मूं उन रिप्रेज़ेंटेशन में इहा हाईलाइट करण जी कोशिशि कई आहे त छो जो रिप्रेज़ेंटेशन लिखण जे लाइ मूंखे पंहिंजे बाबा साईं जो कंटिन्यूअसली साथ रहियो त हुननि मूंखे भरपूर इहो एतमाद ॾियारियो त बाबा मुंहिंजो इहो चवणु जी तव्हां हींअर ॻाल्हि कई त माण्हुनि खे इन शइ जी अवेयरनेस आहे। बाबा चयो त बाबा अवेयरनेस हुजण में ऐं करण में फ़र्क़ु आहे। ठीकु आहे, आऊं जॾहिं लॉ जी फील्ड खां पहिरीं जी ॻाल्हि कयां तॾहिं आऊं सम्झंदुसि सभिनी माण्हुनि खे सभु शइ जी ख़बर आहे, पर जॾहिं फील्ड में आयासीं ऐं फील्ड में इन्हनि माण्हुनि सां इन्हनि केसिस में रोज़ नई केस नई सिज नयूं शयूं सिखण लाइ मिलनि थियूं, नवां माण्हू मिलनि था, त उन में असांखे इहा शइ मिली त वाक़ई माण्हुनि खे एतिरी अवेयरनेस न आहे इन हवाले सां। त मूं इन रिप्रेज़ेंटेशन में इहा शइ वाज़े कई आहे त जेको रेवेन्यू कोर्ट्स जो जेको निज़ाम आहे उनखे महिरबानी करे फ़ाल कयो वञे। त जेके सिंध जा मुख़्तियार कार्स, असिस्टेंट कमिश्नर साहिबान, डिप्टी कमिश्नर साहिबान आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो प्रॉपर मैकेनिज़म हुजणु घुरिजे। उन्हनि जे लाइ हिकिड़ो जेको उन्हनि जो हिकिड़ो जी कोर्ट स्टाफ आहे, उन्हनि जो ऑलरेडी विलेज स्टाफ त अवेलेबल आहे, पर उन्हनि में हिकु ट्रेनिंग जो फुक़दान आहे ऐं उन सां गॾो गॾु जेकॾहिं कोर्ट्स नाले मात्र एग्जिस्ट कनि थियूं जेके कमिश्नर साहिबान ऐं बोर्ड ऑफ रेवेन्यू जूं, पर उन्हनि में बि जेको मैनुअल सिस्टम आहे, जेके रीडर साहिबान आहिनि उहे जेको मैनुअल डायरी अपडेट कनि था, उनजी असांखे का जेका ऑनलाइन अपडेट नथी मिले। ऐं पोइ जेका मिसाल तौरु जेका हैदराबाद में जेकॾहिं कंहिंजो केस रखियल आहे, नंगर पार्कर खां माण्हू अचे थो ऐं हिते पुछी ख़बर पवे थी त जज साहब मोकिल ते आहे या अॼु रीडर साहब जेको आहे उहो वकील साहब अवेलेबल न आहे, त हुनखे इन अॼु जे जदीद दौर में जेकॾहिं का अहिड़ी वेबसाइट कहिड़ो सिस्टम कहिड़ो मैकेनिज़म मौजूदु न आहे, त हुन माण्हू जेको माण्हू हिकु महांगाई जे दौर में पंहिंजो 2 टाइम जो चुल्हो बि नथो ॿारे सघे, उहो सिर्फ़ु सभु कमकार छॾे जेकॾहिं कोर्ट ट्रेवल करे अचे त हुनखे इलाही इहो आसानी हुन में महसूसु थी वेंदी। त इहे शयूं मूं हाईलाइट करण जी कोशिशि कई आहे त ऐं इंशाल्लाह तमामु जल्द बहितरी जी उमेदु आहे। इंशाल्लाह, होप सो इंशाल्लाह। ऐं उहो ई ॻाल्हि न त जेकॾहिं असां कमु करणु चाहींदासीं ई कोन त कमु कीअं थींदो। कमु करण जी जेकॾहिं उमेदु हूंदी ऐं इंसानु जुस्तजू कंदो रहंदो त डेफिनेटली उन कम में बि आसानियूं थींदियूं। तॾहिं मां इहो सुवालु विच में ऐड कयुमि त आम माण्हू जेको आहे सो उन ताईं उहा ॼाण कीअं पहुचे। ऐं सम्झो था त असां वटि जेको आहे सो ट्रेनिंग्स जी तमामु घणी कमी आहे। जी, मूं इन में हिकु पहिरां इहा बि लिखी आहे त ट्रेनिंग जेका आहे उहा जेके ऑफिसर्स साहिबान आहिनि या जेके विलेजर्स आहिनि उन में ॾाढा कॉम्पिटेंट ऑफिसर्स आहिनि, ईअं न त हू उन्हनि खे मतिलबु हर शइ जी अवेयरनेस बि आहे, पर ट्रेनिंग इन सेंस के उन्हनि खे मतिलबु हिकु जेको असां वटि जुडिशियल सिस्टम मौजूदु आहे त उन में उनखे कीअं प्रॉपर केस इंस्टीट्यूट थिए थो, उनजे केस नंबर लॻे थो, उनजी डायरी मेंटेन थिए थी, समन्स वञनि था, प्रोसेस थिए थो, उन शइ जी हिकु कुझु वर्कशॉप्स में ट्रेनिंग ॾियण जी ज़रूरत आहे। उन खां पोइ आई होप सो कि हिकु ॾाढो बहितरीनु निज़ाम अची वेंदो हलियो ऐं माण्हुनि ताईं ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा इमरान साहब, तव्हांजे तरफ़ मां अॻियां वधंदसि। अवां हिकिड़ा ॾाढा ज़बरदस्त उस्ताद आहियो ऐं जेके असांजा उस्ताद साहिबान आहिनि माना डेडिकेटेड जेको उस्ताद हुजे थो न उनजी पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे। सर मां थोरो चाहींदसि त स्कॉलरशिप्स जे हवाले सां असां डिस्कस कयूं। काफ़ी अहिड़ा स्टूडेंट्स आहिनि जेके कंटिन्यूअसली ट्राए कंदा रहंदा आहिनि, पर किथे न किथे का अहिड़ी कमी रहिजी वेंदी आहे जो हू ज़रूरु उन अपॉर्चुनिटी खे अवेल नथा करे सघनि। मां चाहींदसि त हिन हवाले सां थोरो तव्हां डिस्कस कयो। बिल्कुलु, स्कॉलरशिप त काफ़ी ॾींहों ॾींहुं रोज़ नयूं अचे थियूं ऐं ख़ासि तौर ते जेको अप्रैल ऐं ॿियो सेप्टेंबर अक्टूबर जा महीना जेके इंटरनेशनल स्कॉलरशिप जी ॻाल्हि करे, बाक़ी इंडिजीनियस आहे ऐं ॿियूं ओवरसीज़ जूं स्कॉलरशिप जेके ईंदियूं आहिनि उहे त अलॻि आहिनि। त हाणे बि रिसेंटली लास्ट वीक में 2 कैंडिडेट्स मूंखां जेके स्टूडेंट थी गुज़रिया आहिनि, गर्ल्स हुयूं, उन्हनि रेफरेंस लेटर्स वरिता तुर्की जी स्कॉलरशिप लाइ, चए उते असां डबल मास्टर करणु चाहियूं था, MS प्रोग्राम,
सो इक्विवेलेंट टू द एमफिल जो हूंदो आहे असांजो। हा हा स्कॉलरशिप काफ़ी अचनि थियूं। ॾिसो फुल ब्राइट वॾे में वॾी स्कॉलरशिप आहे, दुनिया जेके रिच स्कॉलरशिप आहे। तव्हांखे फैमिली खे बि अपॉर्चुनिटी ॾींदा आहिनि, स्पाउस आहे या ॿियो आहे को तव्हांजो मेंबर, उन्हनि खे बि सपोर्ट कंदा। उन खां अलावा कॉमनवेल्थ स्कॉलरशिप आहे या ॿिया स्पिलिट प्रोग्राम हूंदा जेके यूनिवर्सिटी में शागिर्द पढ़ंदा आहिनि, उन्हनि लाइ 6 महीननि जो या 3 महीननि जी ट्रेनिंग प्रोग्राम्स हिकिड़ा हूंदा आहिनि। या ख़ुदि जेके PhD में शागिर्द एनरोल आहिनि या एमफिल में एनरोल आहिनि, उन्हनि लाइ वरी अलॻि स्कॉलरशिप्स आहिनि। यानी 6 महीननि लाइ हलिया वञनि उते जर्मनी आहे, फ्रांस आहे, इटली आहे या कहिड़ो मुल्क आहे, USA आहे, जापान आहे, त स्पिलिट प्रोग्राम हुनखे चवंदा आहिनि। 6 महीननि जो प्रोग्राम हूंदो आहे। उते कंहिं बि प्रोफेसर सां अटैच हूंदा आहिनि ऐं स्कॉलर सां, ऐं उते रिसर्च उहे सेखारींदा आहिनि, लाइब्रेरीज़ में उन्हनि खे इन्वॉल्व कंदा आहिनि ऐं जेको आहे त हिकिड़ा टिप्स ऐं स्किल्स ॾींदा आहिनि की हाउ टू कंडक्ट द रिसर्च कीअं कजे। त स्कॉलरशिप्स काफ़ी आहिनि, पर जेकॾहिं असांजा नौजवान उन्हनि खे थोरो सर्च करण जी कनि त, छो जो गूगल ते वेंदा अगरि त स्कॉलरशिप्स लिखंदा इंटरनेशनल स्कॉलरशिप 2025 या 26 आहे या 27 आहे या हीअं रिसेंटली कंदा सर्च त उन में 2026 बिल्कुलु बिल्कुलु टाइम टेकिंग प्रोसेस आहे। जेको जीअं ख़ासि तौर तव्हांजो बेसिक जीअं सुवालु हुयो त उन में जेको ड्रॉबैक्स आहिनि कहिड़ा आहिनि हुनजा जंहिंजे करे हू अचीव नथा करे सघनि। उन में कुझु शयूं आहिनि, छा आहे त जेकी स्कॉलरशिप ॾिनी वेंदी आहे, काफ़ी स्टूडेंट जीअं ॿुधायो त सवेरे त 2 स्टूडेंट्स आया ऐं उन खां अॻु बि ईंदा रहंदा आहिनि। त हिकिड़ो मूं वटि स्टूडेंट आयो त तकड़ करे घणी चएसि रेफरेंस लेटर लिखी ॾियो ऐं मूंखे ॿाहिरि वञिणो आहे। मुंहिंजो बाबा केॾांहुं वञिणो आहे? चए मूंखे साईं जर्मनी या फ्रांस वञिणो आहे, मुंहिंजा दोस्त बि वॾे आहिनि ऐं मतिलबु ॼाण सुञाण वारा आहिनि के। त मूं चयो पोइ स्कॉलरशिप जो नालो छा आहे ऐं कहिड़ी यूनिवर्सिटी वञणु चाहे? चएसि उहा त पोइ वरी सर्च कंदासीं ॾिसंदासीं। मां चयो बाबा ईअं न थींदो आहे, इहा अवेयरनेस जी ॻाल्हि कयो था न। अवेयरनेस यानी प्रॉपर इंफॉर्मेशन न आहे, हाफ नॉलेज आहे, हाफ नॉलेज चवंदा आहिनि डेंजरस आहे। पोइ मां सम्झायो वेही करे, ॻाल्हि ॿुधो, ईअं न आहे। पहिरियां ॾिसो त स्कॉलरशिप उहा कहिड़ी आहे, कहिड़े मुल्क जी आहे, कहिड़े इदारे जी आहे, ऐं हर स्कॉलरशिप जी वरी छो जो अलॻि अलॻि रिक्वायरमेंट्स आहिनि, हर स्कॉलरशिप जा अलॻि अलॻि रेफरेंसिस हूंदा आहिनि। माना के 2 रेफरेंसिस घुरंदा आहिनि। रेफरेंसिस यानी टू होम मे कंसर्न यानी रिकमेंडेशन लेटर्स जेके चऊं था। त ड्रॉबैक्स जेके अगरि उन ते ॻाल्हि कयूं त 2 क़िस्मनि जा मां चवां थो 2 जॻहियुनि ते ड्रॉबैक्स हूंदा आहिनि उन्हनि जा, जंहिंमें हू माना फाइन कनि। हिकु त रिकमेंडेशन जेको लेटर वठनि था, जंहिंखां वठनि था उहो स्ट्रांग हुजे, यानी का अहिड़ी पर्सनैलिटी हुजे जेकी करिस्मेटिक यानी हिकिड़ो जेको रिनाउंड प्रोफेसर आहे या स्कॉलर आहे या डायरेक्टर आहे या उनजी दुनिया में वर्ल्ड कम्युनिटी में पहुचे। छो स्कॉलर्स गूगल स्कॉलर्स ते वेंदा त जेकर डॉक्टर इमरान नूनारी आहे रिसर्च आर्टिकल ॻोल्हींदा त सर्च कंदो बटन हणंदो त उते अची वेंदा सभु त हेतिरा रिसर्च आर्टिकल्स, उनजी ही प्रोफाइल आहे, हर शइ ईंदो। ॿियो उन खां अलावा दुनिया में हिकिड़ा रिनाउंड हूंदा आहिनि, नाले सां ई सुञाता वेंदा। जीअं जेकर अमेरिकन प्रोफेसर जो को रेफरेंस लेटर वठे थो शागिर्द ऐं अमेरिकन स्कॉलरशिप ई आहे त हू हथों हथ मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे सिलेक्ट करे सघनि था। उहो कीअं? छो जो ॻाल्हि हूंदी आहे ट्रस्ट जी। हिकिड़ो त हूंदो आहे तव्हांजी तइलीम जी जेकी तव्हांजी प्रोफाइल आहे उनजी, ॿियो ट्रस्ट जी। काफ़ी मुल्क तव्हांखे ट्रस्ट न कंदा आहिनि, इन करे बि स्कॉलरशिप न ॾींदा। त अमेरिकन स्कॉलरशिप जेकॾहिं आहे, फुल ब्राइट आहे या ॿी का बि आहे, स्पिरिट प्रोग्राम वॉट एवर या ट्रेनिंग प्रोग्राम आहे, वर्कशॉप आहे, छो महीने जी वर्कशॉप बि ईंदियूं आहिनि, अहिड़ा प्रोग्राम स्कॉलरशिप हुई। त उन में अमेरिकन जेकर प्रोफेसर आहे त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे ही प्रेफरेंस ॾींदा, छो जो ऑलरेडी सम्झनि था त हीउ जेको कैंडिडेट आहे जेको रेफरेंस ही अमेरिकन खां प्रोफेसर खां लिखाए थो, यानी अमेरिकन प्रोफेसर्स हिन खे चङी तरह ॼाणे थो ऐं हीअ यानी हिन में अहिड़ी क़ाबिलियत हूंदी जो हिनखे अमेरिकन प्रोफेसर ई वरी लेटर ॾिनो आहे ऐं टियों वरी उन ते पोइ ट्रस्ट कंदा त अमेरिकन सिटीज़न ई हुनखे लेटर ॾिनो आहे। जेकॾहिं अमेरिकन स्कॉलरशिप आहे ऐं अमेरिका जो प्रोफेसर न आहे त पोइ पाकिस्तान मां वठो था त कंहिं अहिड़े शख़्स खां वठो जेकी जीअं ॿुधायो डायरेक्टर आहे या वॾी पोस्ट ते आहे, उनजो हाई प्रोफाइल आहे, त उनजो हिकिड़ो इम्पैक्ट हूंदो आहे। ऐं ॿियो जेको रेफरेंस लिखण वारी हाई पर्सनैलिटी भले हुजे, पर वरी उन में रेफरेंस जेको लेटर लिखे थो उन में जेको लिखे थो उन में मवाद
उहो छा आहे, उहो चाहे उहो मैटर करे थो तव्हांजो। उहो ईअं बि न हुजे त बिल्कुलु शार्ट हुजे, काफ़ी मूं ॾिठो आहे त रेफरेंस वठंदा आहिनि शागिर्द, उन में 4-5 लाइनूं लिखनि, ईअं न हुजे। छो ॿार खे जेकॾहिं तव्हां रेफरेंस को ॾियो था त उनजो हिकिड़ो प्रोफाइल बहितर नमूने सां शो कयो तव्हां। उन में यानी सोशल उनजी एक्टिविटीज़ कीअं आहिनि, एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ कहिड़ियूं आहिनि, ऐं उनजी क्लास एक्टिविटीज़ कहिड़ियूं आहिनि, उनजी लीडरशिप क्वालिटीज़ कहिड़ियूं आहिनि, ऐं उनजी जेको आहे त पढ़ण में कहिड़ियूं क्वालिटीज़ आहिनि, ऐं उनजी कम्युनिकेशन स्किल्स कहिड़ियूं आहिनि। त इहे जेकॾहिं बयानु कंदो 4-5 शयूं उनजी जेके क्वालिटीज़ ऐं स्किल्स, त उहो हिकिड़ो वेटेज रखे थो रेफरेंस लेटर। इहा हिकिड़ी खोट हूंदी आहे, रेफरेंस लेटर उनजो सुठो हुजणु खपे। ऐं सेकेंड जेकी आहे त जेकी बि स्कॉलरशिप हूंदी आहे उहा ईअं न हूंदी आहे सिर्फ़ु तव्हां प्रोफाइल भरियो, तव्हां पंहिंजो पर्सनल लिखो, क्वालिफिकेशन छा आहे, नालो छा आहे वग़ैरह, न। स्कॉलरशिप में उन में 4 खां 5 सुवाल, 3, 4 या 5 सुवाल हूंदा आहिनि बेसिक। नंबर जीअं फस्ट कॉमन हूंदा आहिनि त वाई यू वांट टू गो, वॉट इज़ योर पर्पस ऑफ द स्कॉलरशिप, तव्हां छो वञणु चाहियो था, यानी उनजो जवाबु तव्हांजो बहितरीनु हुजणु खपे। ऐं ईअं बि न हुजे हार्ड ऐं बॉम्बेस्टिक वोकेबुलरी यूज़ करे, काफ़ी स्टूडेंट्स ईअं सम्झंदा आहिनि त वॾी वोकेबुलरी यूज़ कंदासीं, हीअं कंदासीं त उहो असरु आहे, ईअं न आहे। सिंपल बट क्लियर ऐं क्वालिटी उन में हुजे इहे। ऐं ॿियो सुवालु अमूमन इहो हूंदो आहे त तव्हां उते वञी कहिड़ी एक्सपेक्टेशन्स रखो था, तव्हां हिकिड़ी त हासिलु छो था करणु चाहियो, ॿियो एक्सपेक्टेशन तव्हां असां मां कहिड़ी रखो था। तव्हांखे जेकॾहिं असां स्कॉलरशिप ॾियूं त तव्हां हिते अची छा कंदव, छा एक्सपेक्टेशन्स आहिनि, ऐं तव्हां छा हासिलु कंदव, उहे कहिड़ियूं एक्सपेक्टेशन्स आहिनि। नंबर 3 सुवालु जेको बेसिक हूंदो आहे, बाक़ी ॿिया थी सघे किन में 4-5 जीअं चवां थो। 3 सुवालु त वॉट यू वुड डू आफ्टर रिटर्न, वॉट यू विल डू फॉर योर कंट्री, वॉट यू विल डू फॉर योर सोसाइटी, पंहिंजे मुआशिरे लाइ छा कंदव। यानी तव्हांखे असां हिकिड़ी ट्रेनिंग बि ॾियूं था, एतिरो टाइम स्पेंड कयूं था, लखे रुपया तव्हांखे किरोड़े रुपया ख़र्चु कयूं था, जो अहिड़ी बि स्कॉलरशिप आहे किरोड़नि जी आहे, 2-2 किरोड़नि जी बि आहे, त उहे स्कॉलरशिप ॾींदा, एतिरो ख़र्चु कयूं था। तव्हां जॾहिं हितां सिखी वेंदव, एक्सपेक्टेशन बि तव्हांजी पूरी थियूं, जॾहिं तव्हां वापसि वेंदव पंहिंजे मुल्क लाइ, पंहिंजे मुआशिरे लाइ, पंहिंजी सोसाइटी लाइ केतिरा काराइता थींदव, ऐं तव्हां इन जो यानी आउटपुट छा ॾींदव। त इहे जेके 3 सुवालनि जा चइनि जा जवाब बहितर नमूने सां लिखे थो, ऐं उन्हनि खे पसंदि अचनि था। छो जो लास्ट त ॻाल्हि वरी बि इहा ई थींदी त ख़बर नाहे त जेके एक्सपर्ट्स वेठा आहिनि, कमेटीज़ जा मेंबर आहिनि, जेको पैनल वेठो आहे, जेको डिसाइड कंदो कंहिंखे स्कॉलरशिप ॾिनी वञे, त उनजी जेको आहे त पसंदि नापसंदि कहिड़ी आहे, वर्ड्स जी, जुमलनि जी, या हुनखे कहिड़ी ॻाल्हि जेको आहे त हिट कई ज़हन में, पसंदि आई। त तंहिंजे करे तव्हां कोशिशि कयो हुन में सिंपल ऐं बहितर जवाबु लिखो। ऐं 3 नंबर कोशिशि कयो त सच ॻाल्हायो, सच माना लिखो जेको तव्हांजी आहे, सिंपल सी। काफ़ी अहिड़ी मां कैंडिडेट्स ॾिठा आहिनि जंहिं लिखियो त साईं असां जेको आहे त बत्ती जी माना जेको हूंदो आहे मेणबत्ती हूंदी आहे, या जेके पुराणे ज़माने ॿारींदा लाइट, असां लाइट कोन्हे, उन ते असां पढ़ियासीं, असांजे लांडियुनि में घर आहिनि, इवन दीवारूं बि न आहिनि, ऐं जेको असां ग़रीब ऐं असांखे स्कॉलरशिप जेकी ॾिनी वेंदी हीअं, अहिड़ा बि सिलेक्ट थिया। जीअं सवेरे CS जी ॻाल्हि रहे, हीअ बि ईअं ई आहे, को इन में स्कॉलरशिप में ईअं न आहे त को ग़रीब या अमीर खे ॾिनी वेंदी आहे। ॿाहिरियां मुल्क ख़ासि तौर ते जेके डेवलप्ड स्टेट्स आहिनि, अमेरिका, जापान, यूरोप जा स्कॉलरशिप्स, चाइना या ॿिया ॾियनि था, उहे तव्हांजी क्वालिटी खे ॾिसनि था। तव्हांजी ईअं न आहे त लाइफ कहिड़ी आहे, ग़रीब केतिरा, पर जीअं ॿुधायमि त सुवालनि जा जवाब, तव्हांजा रेफरेंसिस सुठा हुजनि, ऐं तव्हांजी महिनत थियल आहे, तव्हांजो ऐं प्रोफाइल सुठो आहे, इहो बि ज़रूरी आहे। त इहे शयूं जेकॾहिं तव्हांजी पूरियूं आहिनि त मुंहिंजे ख़्याल में ॿी का अहिड़ी का नई ॻाल्हि या का अहिड़ी जेको आहे रॉकेट साइंस कोन्हे हिन में। जीअं सवेरे ॻाल्हि कयो CS बि का रॉकेट साइंस न आहे, उन में मुख़्तसिर सब्जेक्ट्स आहिनि, मुख़्तसिर कोर्स विरहायल आहे। अगरि उन ते ई ॿार फोकस एंड फोकस, छो जो मां चवां कामयाबी राज़ आहे फोकस एंड फोकस। ऐं चाइना, जापान अॼु बि वॾा मुल्क थी उभरिया आहिनि, सुपर पावर्स बि आहिनि, मल्टीपोलर वर्ल्ड आहे, ऐं उन्हनि जी पॉलिसी इहा हूंदी आहे ॿियनि मुल्कनि में। ऐं उनजो माहौल ॾिसो था, उनजी लाइफ एक्सपेक्टेंसी ॾिसो था, ऐं उनजी टेक्नोलॉजी, उनजी इकोनॉमी, सॼी इन फोकस ते आहे। त असांजो ॿार बि इहो फोकस करे जेकॾहिं त असांजी सिंध सवरी सघे थी, असांजा सिंधी अलाए किथे पहुची सघनि था, महिनत ऐं फोकस। ऐं नाज़रीन, असां पहिरियों ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, हुन खां पोइ कंटिन्यू कयूं था। ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हांजा जेके बि तमामु स्टूडेंट्स आहिनि उन्हनि लाइ ॾाढो ई ज़बरदस्त डिस्कशन थियो आहे। स्टूडेंट्स बल्कि सॼी सिंध लाइ, असांजे लाइ, ॿारनि लाइ जेके बि आहिनि, जनरेशन आहे, ज़ी जनरेशन। असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो
प्रिंस बिस्किट हर रोज़ ॿारनि में एतमाद पैदा करे थो। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं प्रोग्राम जल्दी सां वञा, इहो टाइम गुज़री वेंदो आहे। डिस्कशन जॾहिं सुठो हुजे थो त टाइम जल्दी सां गुज़री वेंदो आहे। प्रोग्राम में मां थोरो ज़िक्र कंदी हलंदमि त साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। सो इन ई स्पॉन्सरशिप सां असां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। इमरान अली नुनारी साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं तमामु सुठा उस्ताद सिंध यूनिवर्सिटी में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। ऐं एडवोकेट अब्दुल अज़ीम साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। सो अवां सां थोरो डिस्कस अवांजी अकेडमी जे हवाले सां करणु चाहींदमि। कीअं सोचियो त अकेडमी जेको आहे उनखे टाइम ॾियणो आहे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो ठाहिणु ऐं उते वक़्तु ॾियणु, उनजे लाइ बि हिकिड़ी सुठी प्रिपरेशन हूंदी आहे। उहो हिकिड़ो माइंड सेट हूंदो आहे त न मूंखे हिन तरह बि कमु करिणो आहे। जी इन ई सॼी मोटिवेशन जे पोयां जेका इन सॼे प्रोसेस जे पोयां जेका मोटिवेशन आहे मुंहिंजे बाबा साईं जी आहे। उहो बाबा साईं जिन मुसलसल जेके आहिनि उहे मूंखे पुश कंदा रहंदा आहिनि त तव्हांखे हीअ बि करिणो आहे, हीअ बि करिणो आहे। ऐं तव्हां मां माण्हुनि जूं इलाही सारियूं उमेदूं वाबस्ता आहिनि। जॾहिं त मूं पहिरीं ज़िक्र कयो त असांजी जेका तंज़ीम आहे उनजो आउं हैदराबाद जो प्रेसिडेंट आहियां ऐं लीगल एड कमेटी जो चेयरमैन आहियां पूरे सिंध जो। त ऐं मुंहिंजे बाबा साईं उन जनरल सेक्रेटरी, वरी एजुकेशन कमेटी जा चेयरमैन। त हुननि जी जेका वॾी रिस्पॉन्सिबिलिटी त हुननि मूंखे पंहिंजे उन मां मुसलसल शामिलु करण जे लाइ त बाबा तोखे जीअं तोखे असां महिनत करे तयारु कयो आहे त तोखे इहे सिंध जा असांजा ॿार तयारु करणा आहिनि। त आउं इहो फ़ख़्र सां ॿुधाईंदो हलां त असां काफ़ी सारा असांजे जेके कम्यूनिटी जा ॿार स्कॉलरशिप ते इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ स्कूल में, अमेरिकन ग्रामर स्कूल आहे असांजो, उन में असां स्कॉलरशिप ते फुल स्कॉलरशिप ते असां उनखे एडमिशन वठी ॾिनीसीं। पोइ इन ई जदोजहद सां अकेडमी पिटारियन लीगल अकेडमी जे नाले सां मुंहिंजी आहे, छो जो मुंहिंजी लॉ फर्म पिटारियन लॉ एसोसिएशन आहे ऐं उनजी मुंहिंजी पंहिंजी वेबसाइट बि आहे pitarionlaw.com। त उन ई में अकेडमी जो मक़सदु इहो त जेके यंग जनरेशन आहे, जेके मतिलबु छो जो मूं हिकु CSS जो हिकु अटैम्प्ट ॾिनो हुयो, पर पोइ जॾहिं मूं ॾिठो त असांजी पंहिंजी फील्ड हिकु वास्ट फील्ड आहे, बहितरीनु फील्ड आहे, त उन ई में मूं कंटिन्यू कयो। त उन में मूं हिकु इंग्लिश फाउंडेशन कोर्स स्टार्ट कयो जंहिंमें मूं 90% फ्री ऑफ कॉस्ट जेके आहिनि उन्हनि में इंग्लिश फाउंडेशन कोर्स मीन्स जेके जीअं साईं पहिरीं ॿुधायो त असांजी बेसिक 9th मैट्रिक ज़रूरी आहे त उन सां गॾु इंग्लिश इज़ मस्ट। त जे ॿारनि जी इंग्लिश ॿारनि जी सुठी आहे ऐं फाउंडेशन में जेकॾहिं हू इंग्लिश सुठी करे था वञनि त पोइ CSS PCS या स्कॉलरशिप या कहिड़ी बि फील्ड में अॻियां वञणु चाहिनि त हू आसानी सां निकिरी वञनि था। पोइ बेसिक उतां शुरूआति कई इंग्लिश फाउंडेशन कोर्स खां। पोइ लॉ असेसमेंट टेस्ट जो जीअं ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हिकिड़ी जजमेंट ॾिनी त लॉ खे हिकु प्रॉपर फील्ड कयो वञे ऐं उनखे प्रॉपर नमूने सां जेको आहे असेस कयो वञे ऐं उनखे रेगुलर तरीक़े सां पढ़ायो वञे। त उन जे लाइ हायर एजुकेशन कमीशन हिकु लॉ असेसमेंट टेस्ट जेका आहे असां इंट्रोड्यूस कराई। उन जे ॿारनि खे पढ़ाइण पोइ वरी जॾहिं असां लॉ गेट ॾिनीसीं ग्रेजुएट असेसमेंट टेस्ट, उहा बि तव्हांखे लॉ में एडमिशन वठण जे लाइ पहिरीं लेट टेस्ट ॾियणो थो पए। वरी तव्हां 5 साल, हाणे 4 साल डिग्री थी वई आहे लॉ जी, उन जा मुख़्तलिफ़ सेमेस्टर मां एग्ज़ाम ॾेई जॾहिं तव्हां पास आउट थियो था त पोइ तव्हांखे बार वोकेशनल कोर्स आहे असांजो, उन खां पोइ ग्रेजुएट असेसमेंट टेस्ट उहो बि HEC वठंदी आहे। उन में असांजा मुख़्तलिफ़ लॉ जा कोई 100 मार्क्स जो टेस्ट हूंदो आहे, पर उन में कोई 10 to 20 बुक्स आहिनि जेके जिन मां तव्हांजो ग्रेजुएट असेसमेंट टेस्ट वरितो वेंदो आहे। त पोइ मूं इहा शइ फील कई त जो असां रेगुलर पढ़िया आहियूं ऐं कंटिन्यूअसली इहो वाबस्ता आहियूं त हिते सिंध में ख़ासि तौर ते अहिड़ी का अकेडमी न हुई जेका उन्हनि ॿारनि खे सही नमूने सां प्रॉपर गाइड करे सघे। लाहौर में आहे जंहिंखे सर उमर डील कनि था। पोइ असां जॾहिं आउं लाहौर हुयसि तॾहिं उते इलाही सारा छोकिरा गेट जी टेस्ट जी तयारी करण जे लाइ ईंदा हुया। त पोइ इन शइ खे मद्देनज़र रखंदे पोइ मतिलबु इहो फील कयमि त उन्हनि खे जेको आहे आइडिया जनरेट थियो ऐं उनखे जीअं त पढ़ाइणु घुरिजे। पोइ गॾो गॾु वरी मुंहिंजे बाबा साईं जो हिकिड़ो आहे सिलसिलो कन्वर्सेशन विद
विद एक्सपर्ट्स जी। त उन खे वरी कंटिन्यू करणु ऐं मुख़्तलिफ़ अवेयरनेस माना तव्हांखे ट्रेनिंग सुठी मिली जी अल्हम्दुलिल्लाह हा न अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह घर जो माहौल सुठो मिलियो ट्रेनिंग हिकिड़ी सुठी मिली ऐं हिकिड़ो कंटिन्यूअस प्रोसेस जीअं तव्हां चओ पिया त प्रैक्टिस उहा गॾु गॾु हली ऐं हिकिड़ो रेगुलर पंचुअल स्टूडेंट त इहो ॾाढो ज़बरदस्त डिस्कशन थियो आहे नाज़रीन ऐं इहा ॻाल्हि तमामु सुठी आहे त इहा ॻाल्हि मां ज़रूरु हिनखे बि क्लियर करणु चाहींदमि थोरो पंहिंजे तरफ़ खां एड करणु चाहींदमि त हिकु सुठो पढ़ाइण वारो जेको हूंदो आहे न उहो वधीक नॉलेज हासिल करे सघंदो आहे सर ईअं आहे या मां ग़लति थी चवां बिल्कुलु असल में असां उस्ताद घटि शागिर्द वधीक त शागिर्द खां वधीक असांखे पढ़णो थो पए जी हा छा त शागिर्द ॾिसो न हिकु कलाक जो लेक्चर आहे जेकॾहिं त हू वेठो आहे ख़ामोश थी जी हा ॿुधाइणो असांखे पए थो टीचर खे अकेडमी आहे या यूनिवर्सिटी आहे या स्कूल आहे कॉलेज जेको बि आहे स्कूल में त अञा किताबनि ऐं कॉलेज में बि किताबनि ते पढ़ाइनि था पर यूनिवर्सिटी वरी उहो प्लेटफॉर्म आहे जंहिंमें कंटिन्यूअसली पूरी उमिरि यानी उस्ताद खे पढ़णो थो पए सुभाणे जेकॾहिं लेक्चर आहे त इहो बहितर मां चवां थो उस्ताद आहे जेको अॻु में तयारी करे वञे भले मूंखे ॼाण आहे हर शइ जी ॼाण थी सघे थो हुजे पर अॼु असां वटि एआई मौजूदु आहे कुंड में वेठल शागिर्द किथां कहिड़ो बि क्वेश्चन करे सघे थो त पंहिंजी प्रिपरेशन हिकिड़ी इहो अलॻि पहलू आहे बिल्कुलु त उन लाइ बि जेको आहे टीचर खे तयारु रहणु खपे पहिरियों त 50 मिंट जो लेक्चर आहे हिकिड़ो यूनिवर्सिटी जो ठीकु आहे किथे किथे ॿ लेक्चर बि कंटिन्यूअसली मां वठंदो आहियां ॿिया बि उस्ताद वठनि था जंहिंजा हूंदा डबल क्लासिस त 1.5 कलाक जेकॾहिं तव्हां पढ़ायो था या 50 मिंट ॻाल्हायो था कंटिन्यूअसली विदाउट एनी पास ऐं जेकॾहिं शागिर्द बि विच में तव्हांखे इंटरप्ट नथो करे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजे ज़हन में को मवाद हूंदो त ॻाल्हाईंदो न उहा ॼाण हूंदी त ॻाल्हाईंदो न ऐं ॿियो वरी मुख़्तसिर ख़ासि हर लेक्चर जो टॉपिक हूंदो आहे ऐं उन टॉपिक ते मुख़्तसिर वरी ॻाल्हि करणु पर्टिकुलर स्पेसिफिक उन ते ॻाल्हि करणु इहा वरी वॾी ॻाल्हि हूंदी आहे ऐं मां चवंदो आहियां बहितरीनु उस्ताद उहो आहे मुंहिंजी नज़र में ऐं जेको पढ़ाईंदड़ जेको केस स्टडीज़ घणियूं खां घणियूं खणे थो ऐं शागिर्दनि खे इंगेज करे थो पंहिंजे क्लास में यानी चवंदा न त तव्हां 40% पढ़ाइजे ऐं जेको आहे त 60% ॿारनि खे इंगेज करे छो जो उन मां बहितरीनु आउटपुट मिलंदो उन में ॿार जी वधि खां वधि सिख्या थींदी हाणे जेकॾहिं मां 50 मिंट ॻाल्हाईंदो रहां क्लास में उस्ताद हिकिड़ो ॻाल्हाईंदो रहे त शागिर्द ई मोगा थी वेंदा के निंड पवंदा के एब्सेंट माइंड थी वेंदा ॿार छो इंसान आहे सोच अचे थी त जेकॾहिं एक्टिव उन्हनि खे रखंदो इंगेज रखंदो ऐं सुवाल बि पुछा कंदो ऐं न सिर्फ़ु शागिर्द सुवाल पुछा करे बल्कि उस्ताद बि शागिर्द कमल सुवाल पुछा करे कॾहिं कॾहिं मां पाण ई ॾिसंदो आहियां त हाणे छो जो इहा शागिर्द जी भुल हूंदी आहे एग्ज़ैक्ट इहो शागिर्द जी भुल हूंदी आहे त उस्ताद शायदि ख़बर नथी पए हाणे असां लास्ट बेंच ते वेठा आहियूं कुंड में वेठा आहियूं विच में वेठा आहियूं त पाण में पोइ उहो विस्परिंग कंदा आहिनि या कमेंट्स कंदा आहिनि या वरी एब्सेंट माइंड हलिया वेंदा आहिनि पोइ ॼाणी ॿुधी मूं चवंदा यस वॉट आई सेड राइट नाउ यानी हाणे ई छा चयुसि ईअं न आहे त को वॾी शइ ॿुधायो या पुठियां तारीख़ ॿुधायो को वॾो ॾुखियो सुवाल पर मां छा चयुसि त शागिर्द शाक में पइजी वेंदो आहे चए सर सॉरी त यानी उन में ख़बर पए थी एब्सेंट माइंड उन्हनि खे जाॻाइणो आहे उनखे एब्सेंट माइंड न छॾिणो आहे उनखे क्लास में इंगेज करिणो आहे ऐं ॿियो जॾहिं सुवाल कयूं था ॿार एक्टिव रहे थो ऐं उन खां पोइ शागिर्द में एतमाद अचे थो शागिर्द में कम्युनिकेशन छो जो असांजे जेका कम्युनिकेशन स्किल तमामु खोट आहे इन जी त जेकॾहिं ॿार वञे थो इंटरव्यू में या वॾनि वॾनि इम्तिहान में वेहे थो जॾहिं लेक्चर थियणु या ॿी का पोस्ट लाइ वञे थो CS आहे PC आहे वॉट एवर त इंटरव्यू में जॾहिं कम्युनिकेशन न हूंदी त उहो फेल थी वेंदो तव्हांखे हिकिड़ा रिटन में हूंदी इहा ई हूंदी आहे न शागिर्दनि जी त असां रिटन त क्लियर करे था वञूं पर इंटरव्यू में छो जो ॻाल्हाइण लाइ तव्हांखे एतमाद खपे ॻाल्हाइण लाइ तव्हांखे मवाद खपे अलामा आहे काज़ी जीअं हिकु चयो आहे त जेकॾहिं तव्हां ॿुधो था इहो आसान आहे ऐं जेको ॿुधियो उनखे सम्झो था त इहो थोरो उन को ॾुखियो आहे पर जेको ॿुधियो ऐं सम्झो उनखे जेकॾहिं बयानु कयो था इहो तमामु मुश्किल आहे त इहा कम्युनिकेशन स्किल ॿारनि में हुजणु खपे त उस्ताद खे कंटिन्यूअसली पढ़णो थो पए बिल्कुलु ऐं शागिर्दनि खे मूं ऐं इहा हितां जी ॻाल्हि न आहे बल्कि दुनिया जो मूं ऑब्ज़र्व कयो आहे ॿियनि यूनिवर्सिटियुनि में शिकागो हुजे स्कूल ऑफ लंडन हुजे ऐं मां पाण उतां कोर्सिस कया आहिनि ऑनलाइन ऐं उन्हनि प्रोफेसर सां टच में आहे त उतां इंटरनेशनल बहितरीनु तरीक़ो इहो आहे कीप द स्टूडेंट्स इंगेज ॿारनि खे क्लास में इंगेज कयो उनजो आउटपुट निकिरंदो न जेके ख़ामोश वेठा हूंदा थी सघे थो को सम्झियो को न सम्झियो ऐं ॿियो कम्युनिकेशन जेके फॉरेन लैंग्वेज आहे जीअं इंग्लिश जी ॻाल्हि हली रही आहे त अंग्रेज़ी छो जो की आहे
बिल्कुलु हर किताब जीअं साइंस जो ख़ासि तौर ते सोशल साइंस जा थी सघे थो तव्हांखे अञा कुझु गाइडेंस ऐं ट्रांसलेट सिंधी में मिली वञे थी सघे थो आहिनि घटि पर जीअं साइंस जा किताब केमिस्ट्री आहे फिज़िक्स आहे ज़ूलॉजी आहे बॉटनी आहे इहे सिंधी में किथे आहे त तंहिंजे करे अंग्रेज़ी हिकिड़ी चाबी आहे दरवाज़ो खुलण जी की टू सक्सेस बिल्कुलु सक्सेस तरफ़ उहा ई आहे जेकॾहिं अंग्रेज़ी न आहे त वरी कम्युनिकेशन में बि तव्हांजी गैप आहे ऐं घणी मां जे मुताबिक़ त जेकी खोट आहे न असांजे माण्हू नथा ॻाल्हाइनि काफ़िनि में टैलेंट बि आहे ॼाण बि आहे असांजे नौजवान पर उन्हनि में छा आहे त अंग्रेज़ी जी खोट आहे कंहिं बि प्लेटफॉर्म ते वञण लाइ घबराइनि था सेमिनार्स में वर्कशॉप्स में ॿाहिरि वञण लाइ सो जेको आहे त बहितरीनु तरीक़ो इहो आहे त शागिर्द इंगेज करे ऐं हू अंग्रेज़ी ते बि ध्यानु ॾियनि पंहिंजे सब्जेक्ट ते ध्यानु ॾियनि सोशल थियनि एक्टिविटीज़ ॿियूं कनि पर पढ़ाई तव्हांजी प्रायोरिटी हुजे बिल्कुलु बिल्कुलु ऐं हमेशह इमरान अली नुनारी साहिब जॾहिं बि प्रोग्राम में शामिलु हूंदा आहिनि त इहा ॻाल्हि ज़रूरु कंदा आहिनि त प्रायोरिटी एजुकेशन हुजणु खपे तव्हां पंहिंजे घरनि खां निकिरी जॾहिं अचो था हिकिड़ो वक़्तु ॾियो था पंहिंजी तालीम खे त उहो तव्हांजी जेको आहे सो पहिरीं प्रायोरिटी ज़रूरु हुजणु घुरिजे सो वक़्त जूं घणियूं वधीक असांखे इजाज़त ॾियनि नथियूं ऐं असां मैसेज जी तरफ़ अॻियां वधंदासीं इन शॉर्ट सर छा मैसेज हूंदो तव्हांजो बसि मैसेज इहो ई आहे त हींअर त ॾाढी ख़ुशी थी आहे जेको CS जा नतीजा आया आहिनि काफ़ी सिंधी माशाल्लाह कामयाबु थिया आहिनि ऐं इनशाअल्लाह मैसेज इहो आहे अॻिते लाइ बि ईअं ई महिनत जारी रखो ऐं इनशाअल्लाह इन खां वधीक नंबरनि में नेक्स्ट ईयर जीअं इन खां वधीक नंबर अचे CS पास कनि ऐं PCS जा इम्तिहान आहिनि उन्हनि लाइ तयारी कयो ऐं हिकिड़ा सुठा सचा इंसान बणिजो महिनत कयो पर सचाई सां महिनत कयो त छो जो पोइ असांजे मुआशिरे में जेकॾहिं ऑफिसर थींदा बि उहे सचा पैदा थींदा तव्हां सही पिया चओ पोइ असां वटि जेको आहे न किरदार जुड़ी वेंदा आहिनि ऐं किरदार जेको आहे उहे मुआशिरनि खे ॾींदड़ हूंदा आहिनि थैंक यू सो मच तव्हां असांखे टाइम ॾिनो सर यू आर वेल डिज़र्विंग पर्सन ऐं जॾहिं बि डिस्कस थींदो आहे ॾाढे सुठे अंदाज़ में थींदो आहे एडवोकेट अब्दुल अज़ीम साहब लास्ट में तव्हांजो छा मैसेज हूंदो छा चवणु चाहींदो जी बिल्कुलु छो जो असांजी फील्ड माण्हुनि सां वाबस्ता आहे त आउं इहो ई मैसेज ॾींदुसि त आसानियूं तक़सीम कयो ऐं आसानियूं फैलायो त तव्हांखे बि आसानियूं मिलंदियूं जेतिरो तव्हांजे माण्हुनि जे लाइ आसानियूं पैदा कंदो अलाह ताला तव्हांजे लाइ ख़ासि शफ़क़त रहमत कंदो ऐं तव्हांजी ज़िंदगी में आसानियूं पैदा थींदियूं बेशक ईअं ई आहे ॾाढो ज़बरदस्त तव्हांजो मैसेज असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो लास्ट में तव्हां खां नातिया कलाम ज़रूरु ॿुधंदासीं नाज़रीन मूंखे पहिरीं इजाज़त ॾींदव ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव मुंहिंजे ॿिन्हिनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखंदव आख़िर में ज़रूरु मां ज़िक्र करणु चाहींदमि हिन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखिजो जुमे जो ॾींहुं आहे ऐं दुआऊं चवंदा आहिनि त जेको कुझु इंसानु कंहिंखे ॾेई सघे थो न उहो ख़ूबसूरत अंदाज़ में दुआऊं हूंदियूं आहिनि इनशाला सूमर ते वरी गॾु आहियूं नवां महिमान नवां चहिरा खोड़ सारियूं ॻाल्हियूं वेंदे वेंदे नातिया कलाम ॿुधंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो एडवोकेट अब्दुल अज़ीम साहब जिन जो जी बिस्मिल्लाह अमड़ तुंहिंजी लोलीअ मूंखे इहो रंग लायो मोहम्मद मिठे जो मौला सनागर बणायो अमड़ तुंहिंजी लोलीअ मूंखे इहो रंग लायो मोहम्मद मिठे जो मौला सनागर बणायो खणी गोद में ही गदलो गुनहगार पाले निपाए आखिर चई मुंहिंजे नाले खणी गोद में ही गदलो गुनहगार पाले निपाए आखिर चई मुंहिंजे नाले बचाशल मदाही बणजी उहो वक़्तु आयो मोहम्मद मिठे जो मौला सनागर बणायो अमड़ तुंहिंजी लोलीअ मूंखे इहो रंग लायो मोहम्मद मिठे जो मौला सनागर बणायो
अगर जे मदीने वारो सहारो न ॾे हा त दुनिया सरासर मूंखे निंधण को सॾे हा। अगर जे मदीने वारो सहारो न ॾे हा त दुनिया सरासर मूंखे निंधण को सॾे हा। हींअर आऊं निंधण को नाहियां संदन जो असायो मोहम्मद मिठे जो मौला सनागर बणायो। मां एॾो वॾो आलम पढ़ियल ई त नाहियां सिंधी 5 दर्जा साईं पढ़ियल ई त नाहियां। मां एॾो वॾो आलम पढ़ियल ई त नाहियां ओ सिंधी 5 दर्जा साईं पढ़ियल ई त नाहियां। मगर अणपढ़ियल जो आका अखर को अघायो मोहम्मद मिठे जो मौला सनागर बणायो। अमड़ तुंहिंजी लोलीअ मूंखे इहो रंग लायो मोहम्मद मिठे जो मौला सनागर बणायो।